बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। अमा जे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में शाजी करीम जिलानी जो सलाम अमा सभिनी खे क़बूल हुजे। सलाम सिंध आहे ऐं सलाम सिंध में हमेशह असांजी इहा ई कोशिशि हूंदी आहे त अव्हां जे लाइ असां कुझु ख़ासि खणी अचूं। ऐं अॼु को ॾींहुं अव्हां सभिनी खे ख़बर आहे, ख़ासि करे हर उहा इंसान खे ख़बर आहे जेके मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद सां मुहबत कनि था, त यकीनन उन्हनि खे अॼु के ॾींहं जी मां सम्झंदी आहियां त तारीख़ जो ही स्याह ॾींहुं आहे। ऐं अॼु के ॾींहं ते अव्हां सभिनी खे ख़बर आहे त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद जी शहादत जो ॾींहुं आहे। त मुंहिंजे ख़्याल में त उहा लेडी जंहिं पाकिस्तान जे लाइ ऐं पाकिस्तान जे हर हिकु औरत जे लाइ कमु कयो, मां सम्झंदी आहियां हर हिकु औरत जे लाइ कमु कयो आहे। छा करे जो पहिरीं ख़ातून वज़ीर आज़म पाकिस्तान जी हिकु औरत ऐं उन औरतुनि जे लाइ जेको कमु कयो ऐं उन्हनि जी परवरिश, उन्हनि जी तालीम, उन्हनि जी तरबियत, उन्हनि जी ज़िंदगी, ऐं भले पाकिस्तान में या पाकिस्तान खां ॿाहिरि जॾहिं मां सभिनी खे ख़बर हुई त जलावतनीअ वारे दौर में ऐं पंहिंजे ॿारनि जी तरबियत करणु ऐं उतां वारी जेका ज़िंदगी हुई केतिरी डिफ़िकल्ट हुई उन्हनि जे लाइ, पर उन जे बावजूदि जॾहिं उनखे मौक़ो मिलियो त वतन वरणो आहे, पाकिस्तान अचिणो आहे, त हुननि खे भले केतिरियूं बि धमकियूं मिलियूं, केतिरियूं बि परेशानियूं आयूं, केतिरनि ई माण्हुनि चयो त तव्हांखे न वञणु खपे, पर उन जे बावजूदि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अवाम जे मुहबत जे लाइ हू पाकिस्तान आयूं। ऐं उन खां पोइ वरी अॼु की तारीख़ ते हिकिड़ो तारीख़ी जलसो थिए थो, अवां सभिनी खे उहो जलसो यादि हूंदो। ऐं मोहतरमा जी आख़िरी जेका स्पीच हुई, आख़िरी जेका तक़रीर हुई, उहा सभिनी खे यादि हूंदी। ऐं उन तक़रीर जो हर हिकु लफ़्ज़ मुंहिंजे ख़्याल में त अवां सभिनी जे ज़हननि में हिन महिल हूंदो। छा करे जो हीउ वाक़ियो भले जे इनखे काफ़ी टाइम हिन महिल गुज़री चुको आहे, पर उन जे बावजूदि ईअं थो लॻे ॼणु हीअ का कल्हो की ॻाल्हि आहे। ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद खे विछड़े बसि ॼणु कुझु ई ॾींहं थिया आहिनि। अञा उहे ज़ख़्म, अञा उहे जेके यादूं आहिनि उहे असांजे दिलि में ताज़ियूं आहिनि। ऐं इन करे असां सोचियो त अॼु के हिन प्रोग्राम खे ख़ासि ठाहिणु खपे ऐं ख़ासि इन लाइ असां ठाहिणु खपे त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद खे बहसियत लीडर, बहसियत हिकिड़ी सुठी इंसान ट्रिब्यूट पेश करणु खपे। ऐं उनजी ज़िंदगी जा जेके मुख़्तलिफ़ एंगल्स हुया, उन पंहिंजी ज़िंदगी में जेको कमु कयो, उन जा थॉट्स जेके हुया, या ईअं चइजे त उन जो मिशन ऐं विजन जेको हुयो उनखे क्लियर थियण जी अञा बि ज़रूरत आहे। असां कंहिं बि लीडर खे, कंहिं बि इंसान खे मञूं था, उन जी ज़िंदगी खे फॉलो कयूं था, उन जे पार्टी खे, या इवन ईअं चइजे त जेकॾहिं असां सियासी ज़िंदगी जी ॻाल्हि कयूं था त सियासी ज़िंदगी बि असां सभिनी जे साम्हूं आहे। पर जेकॾहिं इन्हनि सभिनी शयुनि खे हटाए करे असां सिर्फ़ु हिकिड़े इंसान ते नज़र विझूं था, हिकिड़ो कालब आहे, ऐं इन कालब जे फ़र्ज़ु कयो मोहतरमा जी जेका ज़िंदगी हुई उहा मुंहिंजे ख़्याल में त सभिनी जे लाइ हिकु नमूनो हुई, हिकिड़ो मिसाल हुई, ऐं उनखां सिखणु खपे ऐं उन हवाले सां अॻे स्टडी बि करणु खपे। छो जो पाकिस्तान जी जेका हीअ न्याणी हुई, जेका हीअ धीउ हुई, उन दौर में जॾहिं अञा तालीम जो कॉन्सेप्ट कोन हुयो, उन ज़माने में भुट्टे साहब पंहिंजी न्याणी खे तालीम ॾियारी, ऐं उनखां पोइ वरी सियासत में अचणु, इहो हिकिड़ो मुंहिंजे ख़्याल में त वॾो चैलेंज हुयो। ऐं उन चैलेंज खे अचीव करणु, वरी उन सियासत में अचण खां पोइ वरी एॾे वॾे उहिदे ते फ़ाइज़ थियणु, हिकिड़ी औरत थी करे वज़ीर आज़म जो मुंतख़िब थियणु, ऐं सा बि पहिरीं वज़ीर आज़म मुंतख़िब थियणी, उनखां पोइ वरी पाकिस्तान जे लाइ जेका उन्हनि जी सोच हुई उहा यकीनन हिकिड़ी अहिड़ी सोच आहे जेका मुंहिंजे ख़्याल में त अॼु असांजे हर लीडर खे ज़रूरत आहे त उन सोच खे अपनाए। ऐं हर माण्हू जेको सियासत में कमु करे थो उन्हनि खे खपे त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद जी जो जेको नज़रियो हुयो, उन नज़रिए खे पंहिंजी ज़िंदगी में अपनाए ऐं उन नज़रिए जे तहत जेकॾहिं उहे सियासत कंदा त यकीन कयो सियासत जेको अॼुकल्ह असां सभिनी जे ज़हन में आहे त सियासत ख़बर न आहे छा आहे। ऐं जॾहिं असां ख़ासि करे जेके नौजवान तबिको आहियूं, मां पाण खे बि अञा पोड़ी कोन थी आहियां, इन करे नौजवाननि में ई शामिलु कयां थी। सो नौजवान जेको तबिको आहे उन सभिनी खे हिन महिल सियासत खे सम्झण जी ज़रूरत आहे। ऐं असां अॼु बि हमेशह इहा ॻाल्हि कंदा आहियूं त सियासत खे असां कीअं सम्झूं। सियासत एॾी ॾुखी शइ आहे, सियासत न करणु खपे, सियासत हीअ आहे, सियासत को ख़बर न आहे ख़राबु कमु आहे। पर जेकॾहिं अवां मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद जे नज़रिए जे मुताबिक़ अवां सियासत खे ॾिसो था, सियासी ज़िंदगी खे ॾिसो था, सियासी हालतुनि खे ॾिसो था, पाकिस्तान खे ॾिसो था, ऐं पाकिस्तान जूं जेके ॾुतड़ियल हालतूं आहिनि उन्हनि खे ॾिसो त यकीन कयो अवां सियासत में ईंदव। ऐं सियासत खे सम्झणु खपे हर इंसान खे। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद पंहिंजी ज़िंदगी में एतिरा चैलेंजिस ॾिठा ऐं उनजी ज़िंदगी एतिरी ॾुखी गुज़री जो मुंहिंजे ख़्याल में, हालांकि चवंदा आहिनि त जेकॾहिं हिकिड़ो माण्हू इक़्तिदार में अची वञे थो त उनजी औलाद काफ़ी आसान ज़िंदगी गुज़ारींदी आहे, पर ईअं कोन आहे। भुट्टो शहीद ऐं उनखां पोइ पूरो भुट्टो ख़ानदान जंहिंमें मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद जो नालो बि सरे फ़हरिस्त आहे, त उन जूं जेके क़ुर्बानियूं आहिनि ख़ासि करे पाकिस्तान जे लाइ, सिंध जे लाइ, उन्हनि खे असां कॾहिं बि फ़रामोश नथा करे सघूं। हिन महिल
ये जेके ॻाल्हियूं आहिनि मां सिर्फ़ु इन करे न पई वेठी कयां त भई मां ईअं फ़र्ज़ु कयो त कंहिं पार्टी खे मञा थी या नथी मञा, न, मां सिर्फ़ु हिन महिल हिकिड़ी शख़्सियत जी ॻाल्हि कयां पई त हिकिड़ी शख़्सियत पंहिंजी ज़िंदगी में कहिड़ो किरदारु अदा कयो ऐं असां सभई जेके औरतूं आहिनि उन्हनि जे लाइ कहिड़ा मिसाल छॾिया आहिनि। असां हमेशह हिकिड़े इंसान जी जॾहिं ॻाल्हि कंदा आहियूं त अक्सर कोशिशि हूंदी आहे माण्हुनि जी त नेगेटिव ॻाल्हियूं वधीक कजनि, पर जेकॾहिं इंसान जो हिकिड़ो पॉज़िटिव पहलू आहे त उन पॉज़िटिव पहलू खे बि साम्हूं अचणु खपे। ख़ासि करे वरी जॾहिं ॻाल्हि कजे त हिकिड़ो इंसान पूरो ई पॉज़िटिव आहे, पूरा ई उनजा थॉट्स जेके आहिनि उहे समूरा पॉज़िटिव आहिनि, त उन्हनि थॉट्स खे वाज़े करणु आवाम ताईं पहुचाइणु इलाही ज़रूरी आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में त अशद ज़रूरत आहे असांखे इन्हनि ॻाल्हियुनि जी त जेके हिन महिल ॻोठाणनि इलाइक़नि में असांखे जेके अदियूं ॾिसनि पियूं, भेनरूं ॾिसनि पियूं, उन्हनि सभिनी खे ॿुधायो वञे त औरत कमज़ोर कोन आहे, औरत पंहिंजी ज़िंदगी में जेकॾहिं चाहे त इलाही कुझु करे सघे थी ऐं मर्दनि जे शाना बशाना बीही करे पंहिंजे पाण खे मञराए सघे थी, पंहिंजे मुल्क जी ॻाल्हि करे सघे थी, पंहिंजे हक़नि जी ॻाल्हि करे सघे थी, पंहिंजे अवाम जी ॻाल्हि करे सघे थी। सो इहे नज़रिया ऐं इहो जुनून मां सम्झां थी त हर औरत खे खपे त पंहिंजे अंदरि दाख़िल करे ऐं हर औरत खे खपे त मोहतरमा जी ज़िंदगी खां कुझु सिखे ऐं मोहतरमा जी ज़िंदगी में जेके चैलेंजिस हुया उन्हनि खे पंहिंजे ज़िंदगी जो हिसो सम्झी करे जेकॾहिं हू अॻिते वधंदियूं त यकीन कयो हुननि जी ज़िंदगी मुंहिंजे ख़्याल में त इलाही घणी आसान थी वेंदी ऐं ज़िंदगी में जेके चैलेंजिस ईंदा उन्हनि खे फेस करणु उन्हनि जे लाइ इलाही घणो आसान थी वेंदो। सो अॼु के प्रोग्राम में असां कोशिशि कंदासीं त जेको मौज़ूज़ महिमान मतिलबु अची चुका आहिनि उन्हनि सां असां मोहतरमा जी ज़िंदगी जे हवाले सां कचहरी कयूं, उन्हनि जा जेके नज़रिया हुया उहे छा हुया, उन्हनि जो मिशन छा हुयो, पाकिस्तान खे कहिड़े लेवल ते ॾिसण ते चाहियो उन्हनि, इन्हनि समूरनि ॻाल्हियुनि ते असां बिल्कुलु ॻाल्हि कंदासीं। पर हिकिड़ी नंढी डॉक्यूमेंट्री आहे ऐं असांजे तरफ़ां ट्रिब्यूट आहे मोहतरमा खे, सो मां चाहींदसि त डॉक्यूमेंट्री ॾांहुं वधूं ऐं उनखां पोइ वरी हिकिड़ो मुख़्तसिर ब्रेक आहे ऐं ब्रेक खां पोइ जॾहिं वापसि ईंदासीं त महिमान सां अव्हां जी मुलाक़ात कराईंदासीं। रहिजो असां सां गॾु, ॾिसंदा रहिजो अव्हां जो पंहिंजो टीवी चैनल सिंध टीवी। दुनिया जे ॻोल्हे ते सरसब सिंधु माथिरी उहो ख़ितो पे रहियो आहे जितां जा वासी मोहबत, मेठाज, नज़ामत ऐं साबित क़दमी जी हरणी गुड़नि वारा पे रहिया आहिनि। सती सदी काइण ऐं वेल न विञाइण जहिड़ा सरफरोश इंसान अॾोल किरदार पणनि खे पॿनि हेठां भोरा भोरा करे पंहिंजा रस्ता ठाहिण जा हड़ई गुर हासिलात जे सांचे में सलाड़े ॼाणनि था। तारीख़ जा वर्क अहिड़नि अज़ीम अॻवाननि जे अमल ऐं किरदार जे उमल मोतियुनि सां सरजिया पिया आहिनि। संदन नज़रिया तोड़े नारा अजाया न सदाईं सजाया पई रहिया आहिनि। तॾहिं ई त सिंध छा पर पूरे पाकिस्तान में संदन सरवाणी हेठि सिर ॾियण लाइ संदन कारकुन सरहाई महसूसु कंदा आहिनि। मारूई जीअं मारूअड़नि सां मोहबत, मेठाज ऐं वक़्त जे उमिरनि ऐं आमरनि आॾो मज़ामत रखंदड़ ऐं बख़्तावर जहिड़ी भाॻीली धरती धणियुनि जो फ़ख़ुरु विचां घाट ऊचो कंदड़ शहीद इमाम ज़ुल्फ़कार अली भुट्टे जे लाॾ मां निपायल न्याणी ऐं पहाड़नि जेॾी कदावर पिंकी शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो बि अहिड़नि ई सिंध धरती जे सरवाणनि जे सथ जी साथियाणी हुई। पाण पंहिंजी सालगिरह पंहिंजे पीउ शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो ऐं भाउरनि जी क़बरुनि ते फातिह करण खां पोइ सादगीअ सां उते ई केक कटे मल्हाईंदी हुई। जॾहिं वतन खां ॿाहिरि हूंदी हुई तॾहिं बि सदर सालगिरह मल्हाइण जो तरीक़ो सादो ऐं सलीक़े वारो हूंदो हो। वॾाई करण वारो वर्ड न होसि, पर मारूअड़नि ते फ़ख़ुरु ऐं इंतिहा दर्जे जो एतबार होसि ऐं उन एतबार जे रिश्ते ताईं रोकण बावजूदि न रुकी हुई ऐं रावलपिंडी में शहादत जे रुतबे ते पहुती हुई। 21 जून 1953 खां अॻु दुनिया जे नक्शे ते नमूदार थींदड़ नओं मुल्क पाकिस्तान
सियासी तौर सगारो न हो। 16 अप्रैल 1953 ते गवर्नर जनरल ग़ुलाम अहमद ख्वाजा नाज़िमुद्दीन खे हटाए मोहम्मद अली बोगरा खे अमेरिका मां घुराए मुल्क जो टियों वज़ीर आज़म बणाए चुको हो। ओलह पाकिस्तान में एंटी मिर्ज़ाई ऐं ओभर बंगाल में उर्दू मुखालिफ़ तहरीकूं आहिस्ते आहिस्ते ज़ोर पकिड़े रहियूं हुयूं ऐं मुल्क में ग़िज़ाई बहरान वधंदो पियो वियो। 6 सालनि जे मुख़्तसिर वक़्त में 3 वज़ीर आज़म तब्दील थी चुका हुआ। नए ऐं मुस्तक़िल बुनियादनि ते आइन पिणु अमल में न अची सघियो हो। उन वक़्तु इहो कंहिं बि न ॼातो हो त कराची जी घिमियल हवाउनि ऐं जून जे टिचकंदड़ ॾिहाड़नि में 21 जून 1953 ते पैदा थींदड़ बेनज़ीर मुल्क लाइ बेमिसाल किरदारु अदा कंदी ऐं पाकिस्तान जी हिकु नई तारीख़ साज़ शख़्सियत बणिजंदी। ये धरती आपको पुकार रही है, मुझे पुकार रही है और इसलिए मैं इस तारीखी याद में आई हूँ। सिंधराणी जी शुरुआती तालीम कराची, रावलपिंडी, मरी में थी, जिथे पिणु मुख़्तलिफ़ स्कूल तब्दील करण सबबि अकेला आइन में गुज़ारण जो तजुर्बो थियुसि। ओ लेवल जो इम्तिहान मरी में पास करण खां पोइ ए लेवल जी तालीम पिराइण लाइ पंहिंजी राजधानी वारे शहर कराची ॾांहुं वापसि थी। शुरुआती तालीम पाकिस्तान में पूरी करण खां पोइ बेनज़ीर जो अॻियों तालीमी सफ़र अमेरिका ॾांहुं हो। 1969 खां 1973 ताईं रेडक्लिफ कॉलेज, हार्वर्ड यूनिवर्सिटी मां आर्ट में बैचलर डिग्री हासिलु कयाई, जंहिं लाइ अॻिते हली चयाईं त हार्वर्ड यूनिवर्सिटी में गुज़ारियल संदसि 4 साल ख़ुशियुनि भरिया साल गुज़रिया। शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे मुख़्तलिफ़ इदारनि में तालीम जी हासिलात लाइ लॻातार पढ़ाई मां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त उहो सभु संदसि लाइ शहीद अवाम ज़ुल्फ़कार अली भुट्टो अॻु ई सोचे छॾियो हो त अॻिते हली बेनज़ीर खे मुल्की सियासत में बेमिसाल किरदारु अदा करिणो आहे। आहिस्ते आहिस्ते बेनज़ीर जी तालीम हिकु ॾाके मां ॿिए ॾाके ते बरतानिया पहुती, जिते हुन 1973 खां 1977 ताईं फ़लसफ़े, सियासत, मुआशियात ऐं ॿियनि शोबनि में तालीम हासिलु कई। दिसंबर 1976 में ऑक्सफोर्ड यूनियन जी सदारत लाइ कामयाबी पिणु हासिलु कयाई ऐं एशिया जी पहिरीं औरत इन उहिदे ते कामयाबी माणे बरतानिया ॼावनि खे हैरत में विझी छॾियो। बेनज़ीर अञा बरतानिया में मौजूदु हुई त पिंकी सरींदड़ पीउ ऐं मुल्क जे वज़ीर आज़म ज़ुल्फ़कार अली भुट्टो खे 1977 में वज़ारत उज़्मा जे उहिदे तां हटाए अहमद रज़ा कसूरी जे पीउ जे क़त्ल जे इल्ज़ाम में गिरफ़्तार कयो वियो। ज़ुल्फ़कार अली भुट्टे जी गिरफ़्तारी ऐं आमिर जनरल ज़ियाव जे वॾियल मार्शला खां ई बेनज़ीर जो सियासी सफ़र शुरू थी वियो। ज़ुल्फ़कार अली भुट्टे खे बचाइण लाइ तहरीक शुरू थी। बैनुल अक़वामी तौरु जनरल ज़ियाउल हक़ ते दबाउ विधो वियो, पर हुन कंहिंजी बि न ॿुधी ऐं नेठि 4 अप्रैल 1979 ते जेको न थियणो हो सो थी वियो। अवाम जे महबूब अॻवान खे अवाम खां हमेशह धार ऐं बेनज़ीर समेत भुट्टे जे समूरे ख़ानदान खे गिरफ़्तार करे जेलनि में क़ैद कयो वियो। तंहिंखां तुर्त पोइ लोकल इलेक्शन थी, जंहिंमें पीपल्स पार्टी सोभा हासिलु कई। पीपल्स पार्टी जी अहिड़ी सोभ खां ड्रिनल जनरल ज़ियाउल हक़ क़ौमी असेंबली जूं चूंडूं मुलतवी करे छॾियूं। बेनज़ीर, मुर्तज़ा ऐं नुसरत भुट्टो खे कराची जेल मां लाड़काणे मुंतक़िल कयो वियो। इहो 2 सालनि में 17 भेरो हो जो नुसरत भुट्टो, मुर्तज़ा ऐं बेनज़ीर गिरफ़्तार थिया हुआ। लाड़काणे मां सखर ऐं पोइ कराची जेल मोहतरमा खे मुंतक़िल कयो वियो। जेलनि जो सफ़र ख़तमु थियो त 11 महीना लाड़काणे ऐं 14 महीना कराची वारे घर में खेसि नज़रबंदि कयो वियो। वक़्त जे कठोर अलमियन ऐं आमरनि जे वर्ताउ खेसि जिस्मानी तौर ते हीणो कयो, पर बेनज़ीर जा इरादा ॾींहों ॾींहुं मज़बूत थींदा विया। जेल जी सख़्तियुनि खे सदाईं ललकारियईं ऐं संदसि ज़बान ते आॾो टकर टर वारो ई जुमिलो रहियो। 6 सालनि जी नज़रबंदी ऐं क़ैद खां पोइ बैनुल अक़वामी दबाउ सबबि जनरल ज़ियाउल हक़ भुट्टे ख़ानदान खे तिबी सहूलियतूं ॾियण लाइ परॾेह वञण जी इजाज़त ॾिनी। बेनज़ीर जॾहिं परॾेह में पहुती त ज़िया शाही ख़िलाफ़ु आवाज़ उथारणु शुरू कयाईं ऐं मुल्क में MRD मज़बूत ऐं मुनज़िम थियणु शुरू थी। खाबी धुर ऐं कुझु मज़हबी धुरियुनि गॾिजी 73 जे आइन ऐं जमहूरियत जी बहाली लाइ जदोजहद तेज़ कई। जनरल ज़ियाव ख़िलाफ़ु पाकिस्तान में एहतजाज थियणु शुरू थिया ऐं जेल भरियो तहरीक शुरू थी। ज़ियाव शाही एहतजाज कंदड़नि ते कोड़ा वसाइणु शुरू कया। जेल भरिया विया। समूरा आमराना असूल जनरल ज़ियाव वरजाया, पर ॾींहों ॾींहुं MRD जी अज़ीम हलचल तेज़ थींदी वई। MRD वारी तहरीक खे ख़तमु कराइण ऐं कारकुननि में ॾिफेड़ पैदा करण जूं पिणु साज़िशूं थींदियूं रहियूं। जनरल ज़ियाव ख़िलाफ़ु भरियल चिणग खे विसाइणु ॾुखियो पियो थींदो वियो। मजबूरन ज़ियाउल हक़ पारां रेफरेंडम करायो वियो। सरकारी मशीनरी जे इस्तेमालु सबबि 10% वोट बि दाख़िल न थिया ऐं जनरल ज़िया रेफरेंडम में पंहिंजे लाइ जुड़तू कामयाबी ऐं अवाम साणसि गॾु आहे जो ऐलान कयो। आमिरियती जुड़तू रेफरेंडम खां पोइ बि MRD तहरीक न रुकी। जनरल ज़ियाव ख़िलाफ़ु पूरो पाकिस्तान हिकु थी वियो त अचानक 1985 फ्रांस जे हिकु होटल में बेनज़ीर भुट्टो शाहनवाज़ भुट्टे खे ज़हर ॾेई क़तलु करण जी ख़बर ॿुधी। बेनज़ीर सां ॾुखनि जी लोली वारो रिदम
संदसि हयाती जी आख़िरी हिॾकी ताईं गॾु रहियो। सर्जस सूर सामाणी त सुख विया जे संसार में पीड़ा जे सफ़र संदसि पल पल पोइ बि इरादा पुख़्ता कया। शाहनवाज़ भुट्टो जे मौत खां पोइ गैर जमायती बुनियादनि ते ज़ियाउल हक़ चूंडियूं कराइण ऐं बेनज़ीर अहिड़नि चूंडुनि जे बाइकाट जो ऐलान कयो। पीपल्स पार्टी खां सवाइ चूंडूं थियूं। बेनज़ीर जॾहिं ॾेह पहुती त संदसि शानदार इस्तक़बाल कयो वियो ऐं मुल्क में ज़ियाशाही खां निजात ऐं ईंदड़ इलेक्शन लाइ मेड़ाका मुनक़िद कया विया। हिक जलसे खे ख़िताब कंदे बेनज़ीर भुट्टो चयो त असीं गॾु आहियूं ऐं गॾिजी आज़ादी मल्हायूं था। जमहूरियत जी आज़ादी, अचो त गॾिजी चऊं त असीं इंसान आहियूं। बेनज़ीर जा इहे लफ़्ज़ आमिरती दौर में इंसानियत जी अज़मत खे झंझोड़ण वारी हालतुनि जो तसलसुल हुआ ऐं ईअं हर मेड़ाके में शहीद राणी लखनि जे मेड़ाकनि खे ख़िताब कयो। मुख़्तलिफ़ मेड़ाकनि में ख़िताब सां गॾोगॾु मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जनरल ज़िया ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ सियासतदाननि सां मुलाक़ातूं पिणु कंदी रही। 18 दिसंबर 1987 ते मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी आसिफ़ अली ज़रदारी सां शादी थी। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो 1988 में पाकिस्तान जे 11हें वज़ीर आज़म तौरु कसम खयो। पंहिंजे पहिरें ख़िताब में जनरल ज़ियाउल हक़ जी आमिरत दौरान क़ैद थियल सियासी कारकुननि जी आज़ादी, जमहूरियत जी हासिलात लाइ शहीद थींदड़ सियासी कारकुननि जूं यादगारूं ठाहिण ऐं बेरोज़गारनि खे रोज़गार ॾियण जो ऐलान कयईं। पहिरें ख़िताब खां तुर्त पोइ ई आमिरत जे ख़ात्मे खां पोइ क़ाइमु थियल जमहूरी हुकूमत खे केराइण लाइ साज़िशूं थियणु शुरू थियूं ऐं नेठि बेनज़ीर भुट्टो जी पहिरीं हुकूमत खे 1 साल 8 महीननि ऐं 3 ॾियारनि जी विथी खां पोइ 8हीं तरमीम जी आड़ वठी सदर ग़ुलाम इसाक़ ख़ान बेनज़ीर हुकूमत खे बरतरफ़ करे क़ौमी ऐं सूबाई असेंबलियूं टोड़े पूरे मुल्क में हंगामी हालतुनि जो ऐलान कयो। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी बरतरफ़ी खां पोइ निगरान वज़ीर आज़म ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई, वज़ीर आज़म मोहम्मद नवाज़ शरीफ़, निगरान वज़ीर आज़म बलख़शेर मज़ारी ऐं निगरान वज़ीर आज़म मुइन कुरैशी आया। वज़ारत उज़मान जे मुख़्तसिर वक़्त जी पंजोड़ खां पोइ 19 अक्टूबर 1993 ते हिकु भेरो ॿीहर शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी क़यादत में पीपल्स पार्टी सोभारी थी। वज़ारत उज़मान जो कसम खणण खां तुर्त पोइ मोहतरमा बेनज़ीर भुट्टो 100 ॾींहंनि वारो 5 नुक़्तनि ते ॿधल प्रोग्राम जो ऐलान कयो, जंहिं तहत 23,000 लेडी हेल्थ वर्कर ऐं 30,000 माण्हुनि खे हुनरी सिख्या ॾियण जे ऐलान सां गॾोगॾु पाकिस्तान जी तारीख़ में औरतुनि जी पुलिस स्टेशन ऐं हारियुनि लाइ हिकु ख़ासि बैंक जो इफ़्तिताह कयो। हिकु तरफ़ किराची पैकेज जो ऐलान कयो वियो त ॿिए पासे हारियुनि खे मुआशी तौरु मुस्तहकम बणाइण लाइ अवामी ट्रैक्टर स्कीम जो आगाज़ ऐं बलोचिस्तान में सभ खां वॾे पाणी जे मनसूबे लाइ निकारा कोरा डैम जो पिणु इफ़्तिताह कयो वियो। 1993 वारे हुकूमती दौर में मोहतरमा बेनज़ीर भुट्टो तेज़ी सां अवाम जे आंचनि खे सांचनि में तब्दील करण लाइ जाखोड़े रही हुई त संदसि दौरे हुकूमत में 20 सितंबर 1996 ते संदसि भाउ मीर मुर्तज़ा भुट्टो कराची में 7 साथियुनि समेत क़त्ल कयो वियो ऐं बेनज़ीर भुट्टो टियों भेरो अकेले सिर इहो करब सीने में सांडे रुगो ॾिसंदी ई रही त साणस मथां ही कहिड़ो कहर कड़कायो वियो। पाकिस्तान के गरीब लोगों ने हर वक्त हमारा साथ दिया है और हमारी जिंदगी भी पाकिस्तान के लिए, जमहूरियत के लिए, मुसावात के लिए और गरीबों के लिए। एक तरफ़ संदसि भाउ मीर मुर्तज़ा भुट्टो क़त्ल कयो वियो त ॿिए पासे सदर फारूक अहमद ख़ान लगारी आइन जे आर्टिकल 58 2B जो इस्तेमालु कंदे मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी हुकूमत बरतरफ़ करे छॾी। निगरान वज़ीर आज़म मलिक मेराज ख़ालिद खां पोइ मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ मुल्क जो वज़ीर आज़म थियो, जंहिंखे हटाए जनरल परवेज़ मुशर्रफ पाकिस्तानी अवाम खे जनरल ज़ियाउल हक़ जी यादि ताज़ी कराई। मुल्क में इमरजेंसी लॻाए मियां नवाज़ शरीफ़ खे जेल हवाले कयो वियो ऐं उनखां तुर्त पोइ खेसि सऊदी अरब मोकिलियो वियो। 12 अक्टूबर 1999 ते जहाज़ साज़िश केस ज़रिए हिकु वज़ीर आज़म खे हटाए मुस्लिम लीग काफ़ नाले हिकु गैर मक़बूल जमायत जे प्लेटफॉर्म तां ज़फ़रुल्लाह जमाली ऐं उनखां पोइ चौधरी शुजात हुसैन खे वज़ीर आज़म बणाए खेनि जल्द ई इस्तीफ़ाऊं वरितियूं वयूं। इस्तीफ़ाउनि खां पोइ शौकत अज़ीज़ खे नओं वज़ीर आज़म बणायो वियो ऐं मुल्क में जमहूरियत जे नाले ते आमिरियत हलंदी रही। आमिरियत जो वक़्तु हिकु भेरो ॿीहर 6 अक्टूबर 2007 ते जनरल परवेज़ मुशर्रफ पाण खे ॿीहर सदर चूंडाए अञा पंहिंजे इक़्तिदार खे वाध ॾिनी। 10 सितंबर 2007 ते नून लीग जो सरबराह मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ ऐं 18 अक्टूबर 2007 ते ई मोहतरमा बेनज़ीर भुट्टो वतन वापसि थी। पर मोहतरमा बेनज़ीर भुट्टो लाइ कारसाज़ वाक़े खां पोइ पाकिस्तान में रहणु ॾुखियो थी पियो, पर पोइ बि मुल्क में मलीर जी मार हुई सुजाॻीअ जा अहिड़ा ई बीज छटींदी रही जहिड़ा ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी शहादत वक़्तु अवाम खे जाॻाइण लाइ जतन कया हुआ।
सच के लिए लड़ेंगे, मुल्क की बका के लिए लड़ेंगे। आप भाइयों से, आप बहनों से, आप वफादारों से, आप बहादुरों से, आप गैरतमंदों से, आप कायदे अवाम के सियासी वादे से वादा करो 100% लाड़काना, शेखाबाद, शिकारपुर 100% वोट। और इंशाअल्लाह ताला ये आपकी कामयाबी होगी कि धांधली करने वाले लोग दफा हो जाएंगे और मुनसिफाना इंतखाबात होंगे, वो इंतखाबात होंगे जिधर कामयाबी अवाम की होगी। अब तक हम कहते हैं जिंदा है भुट्टो, जिंदा है, जिंदा है भुट्टो, जिंदा है। आज भी भुट्टो जिंदा है, कल भी भुट्टो जिंदा था, आज भी भुट्टो जिंदा है, कल भी भुट्टो जिंदा था, आज भी भुट्टो जिंदा है, कल भी भुट्टो जिंदा था, आज भी भुट्टो जिंदा। हमारी जिद्दोजहद है इंसाफ के लिए, हमारी जिद्दोजहद है बराबरी के लिए, हमारी जिद्दोजहद है लोगों को इज्जत नफ्स जिंदगी देने के लिए, जिंदगी देने के लिए। नेठ 27 दिसंबर 2007 वारो ॾिहाड़ो बि आयो जंहिं पूरे मुल्क खे सख़्ते में वठी छॾियो। बेनज़ीर भुट्टे जे आख़िरी नियाणे, भुट्टे जो आख़िरी सारो असांखे यतीम करे या अल्लाह हर कंहिंजी गुज़ार कंहिंजी गुज़ार कंहिंजी लियाकत बाग रावलपिंडी में जीअं ई तकरीर जी पुॼाणी थी तीअं ई पहाड़नि जी कदावर पिंकी जी हयाती जी पुॼाणी थी। आपघाती हमिलो थियो, गोलियूं हलियूं ऐं शहीद राणी रतु ॾेई जमहूरियत जो अलम बुलंद कंदे आमरीत खे केतिरनि ई सालनि ताईं पाकिस्तान मां धिके छॾियो। मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। ढूंढोगे अगर मुल्कों मुल्कों मिलने के नहीं, नायाब हम, नायाब हम, नायाब।
असांजे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में हिकु भेरो ॿीहर अवां सभिनी खे भली कार चवंदसि ऐं आगाज़ी जेका असांजी गुफ़्तगू थी ऐं हिन महिल मां हिकिड़ी डॉक्यूमेंट्री ॾिठी उमेद कयां थी तव्हां सभिनी खे पसंदि आई हूंदी ऐं अहिड़े क़िस्म जूं जेके ॻाल्हियूं आहिनि या अहिड़ियुनि शख़्सियतुनि खे जॾहिं असां ट्रिब्यूट पेश कयूं था जॾहिं उन्हनि जी ॻाल्हि कयूं था त अहिड़ियुनि ॻाल्हियुनि खे मुंहिंजे ख़्याल में त वक़्तु कढी ॾिसणु खपे वक़्तु कढी ॿुधणु खपे उन्हनि खे सम्झणु खपे मुंहिंजे ख़्याल में हिन महिल असां वटि फुक़दान इन ई ॻाल्हि जो आहे त असां वटि हर शइ साम्हूं आहे पर उन जे बावजूदि असां सम्झण जी कोशिशि न कई आहे अॼु मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद जी वरसी आहे इन खां अलावा असांजे सिंध इंडस्ट्री जो तमामु बहितरीनु रागी ऐं यकीन कयो हुननि जे आवाज़ में अहिड़ो त जादू हुयो जंहिं जंहिं ॿुधो उन दौर में या हिन दौर में ऐं जेके बि रागी हाणे अचनि था इंडस्ट्री में उन जी कोशिशि हूंदी आहे त सरमद सिंधीअ जो कलाम ज़रूरु ॻाइनि त अॼु उन्हनि जी बि वरसी आहे उन्हनि जे वरसीअ जो ॾिहाड़ो आहे ऐं असांजे लाइ यकीनन ॿई इलाही घणियूं अहिड़ियूं पर्सनैलिटीज़ आहिनि यकीनन ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे त अॼु उन्हनि जी वरसी जो ॾींहुं आहे बहरहाल असां अॼु कोशिशि कंदासीं त उन्हनि जे ज़िंदगीअ ते उन्हनि जे फ़िक्र ते ऐं उन्हनि जे फ़लसफ़े ते ॻाल्हायूं सो असां सां गॾु जेका पर्सनैलिटी मौजूदु आहे माशाल्लाह कंहिं बि तारुफ़ जी मोहताज न आहे ऐं उन्हनि पंहिंजी ज़िंदगी में इलाही घणो कमु कयो आहे जेकॾहिं शाइरी कई आहे त शाइरीअ में ॾुख खे दर्द खे ऐं हर क़िस्म जी जेका पीड़ा आहे कैफ़ियत आहे चाहे उहो ख़ुशी जो एलिमेंट हुजे या ॾुख जो हुजे उनखे एतिरी ख़ूबसूरतीअ सां बयानु कयो आहे जॾहिं असां यकीन कयो जॾहिं पढ़ंदा आहियूं त ईअं लॻंदो आहे ॼण असांखे ॾिसी करे ई हीअ शइ लिखी वई हुई या असांजी ज़िंदगीअ खे ऑब्ज़र्व करे ई उनखे लिखियो वियो हुयो उन खां अलावा जेकॾहिं मां प्रोडक्शन जी ॻाल्हि कयां त माशाल्लाह उन में बि उन्हनि जो को सानी कोन आहे यानी कि हर कम खे एतिरे परफेक्शन सां कंदा आहिनि जो उहो कमु जॾहिं बि मंज़रे आम थींदो आहे आम ते ईंदो आहे त माण्हू चवंदा आहिनि त वाह छा त कमु आहे सो मां चाहींदसि त उन्हनि सां मुंहिंजी मुलाक़ात कराइजे ऐं उन्हनि सां अॼु हिन ख़ासि ॾींहं जे हवाले सां बल्कि छा करे जो ॿ शख़्सियतूं आहिनि उन्हनि जे हवाले सां असां ॻाल्हाईंदासीं सो असां सां गॾु मौजूदु आहे जनाब समी बलोच साहब अस्सलाम वालेकुम हक़ मौजूदु ऐं अव्हांखे भली का ख़ुशि आहे सर ऐं सभ खां पहिरियों त थोराइता आहियूं असांजो पूरो सत अव्हां क़ीमती वक़्तु ॾिनो सो अॼु मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद जे वरसीअ जो बि ॾींहुं आहे ऐं सरमद सिंधी जे बि वरसीअ जो ॾींहुं आहे सो मां चाहींदसि मोहतरमा जे ज़िंदगी यकीनन अव्हां टीवी चैनल से ॾिठी हूंदी उन्हनि खे अव्हां तक़रीर कंदे ॿुधो हूंदो सो अव्हां छा था भायो त छा उन्हनि जा नज़रिया हुया उन्हनि जी ज़िंदगी हुई तव्हांजे सिंध टीवी जे सथ जे तरफ़ां मूंखे घुराइण जी महिरबानी थोरो तव्हांजो ऐं ॾिसो मोहतरमा जो जेतिरे क़दुरु तालुक़ु आहे त हुनखे फ़िक्र पंहिंजे वालिद जे तरफ़ां मिलियल हुयो उनजो नज़रियो उनजे तरफ़ां मिलियल हुयो ऐं उनजे नक्श क़दम ते हूअ हली हुई हुनजी ट्रेनिंग नंढे लाइ खां थी हुई माशाल्लाह मां इहो चवंदुसि त भिटाईअ जे जेकॾहिं भिटाई अॼु जे दौर में हुजे हा त उनजे सूरमनि में शामिलु हुजे हा बेनज़ीर तमामु वॾी ॻाल्हि माशाल्लाह हा त छो त हुन जी हिकु औरत थी करे एॾी वॾी जिदोजहद करणु ऐं मुआदो अटकाइणु हिकिड़नि जाबिरनि सां ज़ालिमनि सां न त माण्हू हाराए वेंदो आहे हुन कॾहिं हारायो कोन जंग पंहिंजी सही माशाल्लाह हुनजी शख़्सियत पुरकशिश ऐं हुन जीअं मां तव्हांखे ॿुधायो पंहिंजे वालिद जे नक्शे क़दम ते हलंदे ग़रीब माण्हुनि लाइ कमु कयो हाणे हिकिड़ो माण्हू त सिंसियर हूंदो आहे पर हुन जी टीम में केतिरा ॿिया बि माण्हू शामिलु थी वेंदा आहिनि पर बेनज़ीर भुट्टो साहिबा जी पंहिंजे बज़ाते ख़ुदि हूअ जेका आई उहा पंहिंजे मुल्क सां पंहिंजी धरतीअ सां सिंध सां सची हुई ऐं हुन पंहिंजे आख़िरी दम ताईं आम माण्हू जे लाइ कमु कयो ऐं इहो जीअं मूं चयो त औरत खे घटि न सम्झो वञे मां त इन ख़्याल जो आहियां औरत ऐं मर्द बिल्कुलु बराबरी जे बुनियाद ते आहिनि पर असांजे कुझु हल्कनि में जेको आहे उनजे बावजूदि बहरहाल हूअ हिकु बहादुर औरत हुई जंहिंखे चई सघिजे थो त सियासी तौरु हू हिकु बहादुर औरत हुई ऐं समाजी तौरु बि हूअ हिकु बहादुर औरत हुई पंहिंजे ख़ानदान में पंहिंजी फैमिली में हुन हर शइ सां जेको आहे सो मुहादो अटकायो ऐं सच जे लाइ सिर ॾिनो सही तमामु सुठी ॻाल्हि अच्छा मौजूदा दौर जी जेका औरत आहे जॾहिं मोहतरमा जी पैदाइश थी उन वक़्त जी जेका औरत हुई यकीनन उनमें ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे त मां छा था भायो त मोहतरमा जी ज़िंदगी अॼु जे औरत खे कहिड़ो दर्स थी ॾिए ॾिसो जेतिरे क़दुरु दर्स ॾियण जी ॻाल्हि आहे न हुन पाण त दर्स ॾिनो पर असांजे मां इहो चवंदुसि फ़ुक़दान असांजे सियासतदाननि में इहो आहे त हुननि मासिस लाइ कमु न कयो हिते छा थो थिए
त इदारनि खे दाव ते लॻाए रुगो शख़्सियतूं ठाहियूं थी वञनि, सही इदारा मज़बूत नथा थियनि। मां पाड़ेसरी मुल्क जो मिसाल ॾियां त उते ॾिसो त सोनिया गांधी मनमोहन सिंह खे चयो त अॼु तख़्त ते वेह, छो त हुनखे पंहिंजी पार्टी प्यारी हुई, हुनखे पंहिंजो इदारो प्यारो हो। सही जेकॾहिं इदारा मज़बूत थींदा त शख़्सियतूं कई पैदा थी वेंदियूं। इन करे असांजे मुल्क में उनखे घटि अहमियत ॾिनी वई आहे, इदारे खे, पार्टी खे, रुगो पार्टी में बि शख़्सियतूं ठाहियूं वयूं सही आहिनि ऐं उन्हनि शख़्सियतुनि ड्रा ड्रू करे छॾी आहे। सही चयो आहे। सो समी साहब ॻाल्हि ॿोल खे असां कंटिन्यू कंदासीं ऐं हिन महिल व्यूवर्स मां सभिनी खे ॿुधाईंदी हलां त ब्रेक जो बि टाइम आहे, पर असां चाहींदासीं त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद जे जूं कुझु तस्वीरी झलकियूं अव्हांखे हिते ॾेखारींदासीं। उन खां पोइ हिकिड़ो मुख़्तसिर ब्रेक आहे, मिलूं था ब्रेक खां। जेको मुख़्तसिर ब्रेक हुई, ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं। ॻाल्हि ॿोल खे असां अॻिते वधाईंदासीं ऐं समी बलोच साहिबु अॼोके प्रोग्राम में मौजूदु आहे, जिन सां असांजी कचहरी हले पई मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद जे हवाले सां। जी सर, सो मां चाहींदसि त जिथां असां सिलसिले खे टोड़ियो हुयो उतां ई असां अॻिते वधायूं। मोहतरमा जी ज़िंदगी ते असांजी ॻाल्हि ॿोल हले पई, सो माज़रत सां जो मां जी ॻाल्हि कटी हुई कुझु कम ॻाल्हि कान्हे। मोहतरमा जी जीअं त मूं शख़्सियत जे बारे में या मोहतरमा जा ख़्वाब जेके हुया उहे वॾा हुया। जीअं दुनिया में मिसाल जे तौरु असीं इहो चऊं त ए फॉर एटम, बी फॉर बम, असां वटि अलिफ अख बे बला अॼु ताईं उहा थी हले। ऐं माना उन्हनि माण्हुनि जा इहे ख़्वाब साबिया करण लाइ मोहतरमा जो तव्हां तकरीरूं ॿुधी ॾिसो, केॾी जोशीले हुनजो अंदाज़ त ॾिसो। ऐं मां चवंदुसि सभु कुझु हुनखे विरसे में मिलियो। ज़ाहिर आहे हिकिड़ो फादर एॾो वॾो अज़ीम लीडर रहियो आहे, बिल्कुलु, ऐं उन जे ख्वाबनि खे पूरो करण लाइ थिए ईअं थो त अॼु असां जीअं न मिसाल तौरु अॼु जा सियासतदान या उन्हनि जी पार्टी जो चई सघिजे उहो बेनज़ीर कार्ड था इस्तेमालु कनि। हू वतन कार्ड ऐं बेनज़ीर कार्ड वारो न, हीउ बेनज़ीर कार्ड माना माण्हुनि खे सिर्फ़ु बेनज़ीर जे नाले ते पंहिंजो ठाहिणो, वोट वठणा आहिनि ऐं ॿियो बेनज़ीर जे फ़िक्र ज़िक्र सां हुननि जो को वास्तो न। इहो जेको नुक़सानु थिए थो उहो इहो नथा सोचनि, ठीकु आहे बाबा तव्हां पंहिंजे लाइ कुझु बि करियो पर माण्हुनि लाइ त करियो न। जिन माण्हुनि मञा थो, मां इवन पंहिंजे भुट्टे साहिब जे लाइ चवंदुसि त इहो भुट्टे साहिब जो कमु न हो, रोटी कपिड़ा और मकान अलाह जो कमु आहे। अलाह जो कमु उन्हनि पंहिंजे ज़िम्मे खयो त इन में थोरी घणी रुकावटूं ज़रूरु पेश ईंदियूं। बाक़ी हाणे हींअर बि तव्हां बेनज़ीर कार्ड या इनकम सपोर्ट मतिलबु माण्हुनि खे रुगो पिलण ते न हिरायो, माण्हुनि खे हिमत ॾियारियो। उहा हिमत जेका बेनज़ीर ॾियणु पिए चाहिए, बेनज़ीर कोन कयो,
सही बेनज़ीर जे हुन में नाले में ॿिया पिया सही कनि। यानी कि चवण जो मतिलबु आहे त बेनज़ीर जेको सोचो जेका उनजी सोच हुई हुन जेको हिमत उनजो ॼाणणु नज़रियो पे हुयो, चाही सिंध जी औरत या पाकिस्तान जी औरत पंहिंजे एशिया जी हिकिड़ी वॾी शख़्सियत चई सघूं था असांखे, पंहिंजे नंढी उमिरि जी हिकिड़ी वज़ीर आज़म दुनिया जी। बिल्कुलु हा, इहा वॾी ॻाल्हि आहे। ठीकु सर, असां कचहरी खे कंटिन्यू कंदासीं, पर ॾिसूं था त लाइन ते केरु आहे असां सां गॾु मौजूदु। अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम। अदी आवाज़ अचे पियो? वालेकुम अस्सलाम जी, केरु पियो ॻाल्हायो? फातिमा थी ॻाल्हायां कंदियारो मां। जी अदी, छा चवणु चाहींदी अॼु के हिन प्रोग्राम जे हवाले सां? मां 2 लाइन्स मां तव्हां बेनज़ीर भुट्टो खे डेडिकेट कंदमि। जी जी स्पेशली हुनजे हिन ॾिहाड़े 27 डिसंबर। विछड़ी आहीं ए बेनज़ीर, विछड़ी आहीं ए बेनज़ीर, पर विछड़ी अॼु बि नाही। मां इहो चवणु चाहींदमि त विछड़ी आहीं बेनज़ीर, विछड़ी आहीं बेनज़ीर, पर विछड़ी अॼु बि नाही। 9 साल गुज़री विया, पर दिलनि में बेनज़ीर अॼु बि ज़िंदा आहे। बेनज़ीर विछड़ी वई, पर ज़िंदा अॼु बि दिलनि में आहे, ऐं उहा हमेशह दिलनि में ज़िंदा ई रहंदी इंशाअल्लाह। वाह। मुखालिफ़ हमेशह ॻाल्हाईंदा रहनि, जेके ॻाल्हाइनि चाहिनि था ॻाल्हाइनि, पर यादि रखनि कि हू न्याणी आहे, हू बि कंहिंजी औलाद हुई, उहा मिठी आहे, असांखे एतिरी मिठी आहे त शायदि हू असांजी पंहिंजी भेण आहे, हू असांजे जिगर जो टुकड़ो हुई। विछड़ी वई, पर अॼु जो ॾींहुं तव्हां ख़ुदि महसूस कयो, आसमाननि में पखियुनि जो आवाज़ बि न आहे, शहरनि में रोडनि जो गाॾियुनि जो बि आवाज़ न आहे। ईअं महसूस थी रहियो आहे जीअं क़यामत जो को ॾींहुं हुजे। अदी वॾी महिरबानी, लख थोरा मांजा तमामु सुठी शाइरी, ऐं मां महसूस कयो त अव्हां जे ॻाल्हाइण मूंखे अंदाज़ो थियो त अव्हां रो पियो, मुंहिंजो अखियूं आलियूं थी वियूं। यकीनन इहा मोहबत आहे ऐं अवाम इहा लफ़्ज़नि जी भेट आहे। माशाअल्लाह, असांजी अहिड़ी ॾाढो सुठो माशाअल्लाह हुनखे भेटा ॾिनी पंहिंजे लफ़्ज़नि जी, पंहिंजे बिल्कुलु इहो हिकिड़ो सिंधियत वारो जज़्बो आहे। सही यकीन करियो शाज़िया त जॾहिं असां नंढा हूंदा हुआसीं, पर भुट्टे साहिब खे जॾहिं फांसी आई न, त उन वक़्तु दिलि पई करे त हाणे को हथियार खणिजे ऐं उथी पइजे। बसि मूंखे ॿुधायो त असांजो राइटर आहे सिंधी जो ज़ुल्फ़कार कादरी साहिबु लाड़काणे जा, माशाअल्लाह हुन लिखियो किथे, मूं कल्ह पढ़ियो पिए, असांजे दोस्त हिकिड़े अयूब गाद साहिबु हुनखे फेसबुक ते रखियो हुनजी लिखियल शइ खे, जंहिंमें हुन ॼाणायो त हू चिमा उते वियुसि दहशतगर्दी जे अंत वारी अदालत में, उते केस पियो हलिया, उते मोहतरमा जो केस बि हलियो पियो। सो मूं उनखे ॿुधायो त मां लाड़काणे मां आहियां, त मूंखे चई तुसीं भुट्टे साहिब जे पिंड विचूं आहियो? मां चयो हा। त ॾाढो मुतासिर थियो ऐं चयईं त ॾिसो, जॾहिं हिंदुस्तान सां जंग लॻी हुई, मुंहिंजो वालिद फ़ौजी हुयो ऐं असां आसरो पले वेठा हुआसीं, त उहो जंगी क़ैदी हुयो त असांखे मोटी कोन मिलंदा। पर मूंखे अॼु बि सलाम थो पेश कयां ज़ुल्फ़कार अली भुट्टे खे, जंहिंखे हुन फ़ौजी जंगी क़ैदी वापसि घुराया। हाणे ॻाल्हियुनि ॻाल्हियुनि में हुन खां पुछियईं, जॾहिं जीअं ज़ुल्फ़कार कादरी साहिबु थो लिखे, त मूं पुछियो त बेनज़ीर वारे केस जो भला तव्हां ॿुधायो जेको, चई मूं सालनि खां मां हिते रिकॉर्ड कीपर आहियां, रिकॉर्ड सॼो मूं वटि आहे, पर उनजो केस ईअं आहे जो अहिड़ो कमज़ोर केस मां अॼु ताईं न ॾिठो आहे। दुनिया में जेके बि अहिड़ा ॿियो त ठहियो, मर्डर्स थियनि था, कुझु था थियनि, उन्हनि जे वारिसनि मां को बि फ़रियादी कोन्हे। इहा हिकिड़ी वॾी ॾुख वारी ख़बर आहे, ॾुख वारी ॻाल्हि आहे त उनजी FIR में हुनजे वारिसनि मां को बि फ़रियादी कोन्हे। हिकिड़ो जीअं लावारिस माण्हू हूंदो आहे, ईअं हिकिड़े थाणे जो SHO उनजी फ़रियाद दाख़िल कराए। त हाणे हुनजो ई चवणु आहे त इहा सिंध जी सूरमी, उहा सिंध जी न्याणी जेका असांजी बाक़ी सूरमियुनि सां गॾु हिकिड़ी हुई, जेतिरो अरसो हिननि जो दौर रहियो त हुननि इन केस में छा कयो? भई असीं रुगो मातम त कंदा था वठूं, पर उनजो हल त सोचियो न छा आहे। उनजो को इहो हल कोन्हे त हुनजे घर जे भातियुनि मां को फ़रियादी कोन्हे, हुनजा ॿारड़ा
यकीन करियो अधड़ी चए पई या रोए पई जेको कुझु आहे त रोअण असांखे बि अचे पियो त हुन ॿारनि बि रोई ॾिनो त असांजी माउ हुनजे जेको सेगिल खे हुन ईमेल कई हुई FIR में उनखे रिकॉर्ड ते नाहे रखियो वियो या जेके हुन अंदेशा बेनज़ीर ॾेखारिया उहो FIR में कोन्हे। हाणे तव्हांजी पोइ तव्हांजे दौर में 5 साल तव्हांजो दौर रहियो त तव्हांजी FIR ई इन क़िस्म जी कान्हे। हिकिड़े हुन रिकॉर्ड कीपर थो चए त मां अॼु ताईं अहिड़ो कमज़ोर केस न आहे ॾिठो। हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे। मुल्क जी वज़ीर आज़म क़तल थी वञे ऐं उनजो को मतिलबु को तदारुक कोन्हे। ठीकु, बहरहाल इहा ॻाल्हि वापसि अची थी वञे त जेको शऊर असांखे मोहतरमा ॾियणु थिए चाहियो असां हिन महिल ताईं हुन ॻाल्हि खे सम्झी कोन सघिया आहियूं। सवली ॻाल्हि मुंहिंजे ख़्याल में त इहा आहे। ऐं हिन महिल असां हीउ प्रोग्राम वेही इन करे कयूं था त जेके नज़रिया आहिनि मोहतरमा जा उहे मां सभिनी जे साम्हूं वाज़े करे पेश कयूं त जे अवां उन नज़रियनि खे सम्झण जी कोशिशि कयूं। ॻाल्हि ॿोल खे अॻिते वधाईंदासीं पर ॾिसूं था त अवाम मंझां हिन महिल केरु असां सां मुखातिब आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी जी तमिया भुटो पई ॻाल्हायां खैरपुर खां। माशाल्लाह। जी अदी छा चवणु चाहींदियो? अदी बसि तव्हांखे जी जी हेलो जी अदी आवाज़ अचे पियो मुंहिंजो? हा जी अदी तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? जी जी अल्लाह जो शुक्र आहे। तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? जी जी बिल्कुलु ख़ैरियत आहे। अॼु असां ॾिसंदा आहियूं तव्हांजो प्रोग्राम रोज़ इलाही ख़ुशी थींदी आहे। लख थोरा ऐं सुठा लॻंदा आहियो तव्हां जाम। वॾी महिरबानी। अदी अॼोके प्रोग्राम जे लाइ ख़ासि करे छा चवणु चाहींदियो? अॼोके प्रोग्राम जे लाइ बसि मां मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे सिर्फ़ सलाम पेश कयां थी। अॼु जो ॾींहुं 27 डिसंबर ते हुननि जी जेका शहादत थी हुई ॾाढो ॾुख थींदो आहे पर उहा त अहिड़ी शख़्सियत हुई जंहिंखे असां कॾहिं बि विसारे नथा सघूं। ही त ख़ैर 27 डिसंबर ॾिहाड़ो आहे जंहिं ॾींहुं त हुननि जी शहादत थी आहे। बाक़ी हर ॾींहुं उन्हनि खे यादि कयो त ॾुख जो आहे। असांजे दिलनि में हमेशह उहा ज़िंदा आहे। हमेशह असां हुनखे यादि कंदासीं ऐं इहा तारीख़ हमेशह इन जी जेके काविशूं आहिनि उन्हनि खे दोहराईंदी रहंदी। अदी भला कॾहिं इतफ़ाक़ थियो त मोहतरमा जी ज़िंदगीअ ते कुझु पढ़ो छाजे करे जो केतिरा ई किताब हिन महिल अवेलेबल आहिनि? जी जी पढ़ंदियूं आहियो? इन हवाले सां कुझु किताब पढ़िया आहिनि? जी जी मोहतरमा जे मुंहिंजे बाबा आहिनि उहे इलाही पढ़ंदा आहिनि। मोहतरमा जा बुक्स बि आहिनि रखियल घर में पढ़ंदा रहंदा आहियूं। उन्हनि खे बि तारीख़ खे बि पढ़ियो आहे। वॾी महिरबानी। लख थोरा मुंहिंजा जो मां कॉल कई ॾाढी ख़ुशी थी। समी साहिबु किताबनि जो ज़िक्र मां इन करे कयो जो वापसि उहा ई ॻाल्हि अची थी वञे त असां खे जेका शइ ॾेखारी थी वञे असां उन ते यकीन था कयूं पर असां पाण उन शइ खे न स्टडी था कयूं न सम्झण जी कोशिशि था कयूं ऐं उन खां पोइ जेका ॻाल्हि ॿुधी बसि उन ते यकीन करे वेही रहिया। समिया भुट्टो साहिबा जिन इहो चयो त ॾाढो ॾुख थो थिए विसारे नथा सघूं उनखे पर करे बि त कुझु कोन था सघूं। ॻाल्हि त सच आहे। असुल ॻाल्हि त इहा आहे त असीं करे छो नथा कुझु सघूं। सही। असां मतिलबु बेवसी त अलाह जे हथ में हूंदी आहे ठीकु आहे पर जेको हिसी आहे उहो इंसान जी पंहिंजी आहे। सही चयो। असीं एतिरा बेहिस थी विया आहियूं जो रुगो ॻाल्हियुनि ते मातम करे था सघूं ऐं कुझु करे छो नथा सघूं। सही। करण जे सूरत में करे बि सघिजे थो। हाणे मिसाल जे तौर शाज़िया मां ॿुधायां कल्ह हिकिड़ो मूं ॾिठो असांजी भेण शगुफ्ता शाह उन रखियो पंहिंजे हिन ते त असांजी सकाफ़त सां ॾिसो केॾी हथ चुरांद पई थी थिए त जुतियुनि चपलनि इन्हनि जी अजरक ते डिज़ाइन ठाहे उहो जेको आहे सो नेट ते रखियो थो वञे। यानी कि जुती अॼुकल्ह अजरक जी ठहियल आहे। अजरक जी ठहियल आहे जेको असां अज़मत जी निशानी आहे असांजे अजरक असांजे सिंध जे जेको ॼमण खां मरण ताईं जी असांजे सिंबल आहे हिकिड़ो। सही चयो आहे। असीं जनाज़े ते बि अजरक मथां रखंदा आहियूं। न्याणी खे मान बख़्शण जे लाइ बि असां अजरक जो उन अजरक खे हिकिड़ा धारिया माण्हू असांजी सकाफ़त सां केॾी हथ चुरान था कनि। सही। सिर्फ़ु उनजी तस्वीरूं रखूं था। मूं उन ते लिखियोमांसि भेण करणु ईअं घुरिजे जो असां उन्हनि खे लानतूं न विझो कुझु कोन थींदो लानतूं विझण सां। तव्हां हुननि खे वार्निंग ॾियो त तव्हांजी इहा फैक्ट्री असां साड़ींदासीं जंहिंमें असांजे सकाफ़त सां हथ चुरान थी थिए। सही। पर इहो करण जी जॾहिं सघ ईंदी न मूं हिकिड़ो मुख़्तसिर नज़्म आहे त हू पाण में विड़ी रहिया आहिनि ॿार खां खसियल मानीअ गभे ते कामन वांगुरु
हू माना हू पाण में विड़ी रहिया आहिनि सही ॿार खां खसियल मानी गभे ते कावन वांगुरु ॿार खेनि हसरत सां ॾिसी रहियो आहे ऐं इंतज़ारु करे रहियो आहे पंहिंजो पाण में ताक़त अचण जो सही त हाणे असांजी सूरत हाल उहा आहे त असां रुगो इंतज़ारु पिया था करियूं त उहा ताक़त असां में अचे सही जो असांखां कोई कुझु खसे न सघे बेनज़ीर त इहो ई दर्श ॾिनो न आम माण्हुनि खे सही हुन इहो न चयो त पिनंदा वरितो हथु खणी बसि असांजा कार्ड बैंकुनि ते खणी रुगो लाइनूं हणो इहे कतारूं ठाहे बीही रहो सही ऐं बल हुनजो दर्श या हुनजो जेको फ़िक्र आहे उनखे उन ते अमल करण त परे रहियो पर उनजो ग़लति इस्तेमालु कयो सही ऐं ईअं मां हिकिड़ी तहरीर पढ़ी हाणे महिल उहे असुल वर्ड्स मूंखे यादि कोन आहिनि पर पंहिंजे लफ़्ज़नि में मां ज़रूरु हुनखे बयानु करणु चाहींदमि त भुट्टो साहिबु वञनि पिया जे जुलूस में माशाल्लाह जे एतिरा जियाला उन्हनि जा उन्हनि सां गॾु हूंदा हुया त के माण्हू हथु पकिड़े ऐं उन्हनि खां पुछो त तव्हां छा ॾिनो आहे हा त भुट्टे साहिबु जवाबु ॾिनो जी मां तोखे इहा सघ ॾिनी आहे वक़्त जे वज़ीर आज़म जे हथ में तो हथ जो विझे हथु विझी इहा मां तोखे सघ ॾिनी आहे त चवण जो मतिलबु आहे त इहा सघ असांखे मोहतरमा ॾिनी भुट्टे साहिबु ॾिनी पर उनजे बावजूदि असां हुन ॻाल्हि खे सम्झी कोन सघिया आहियूं तव्हां ॾिसो न ताज़ो हिकिड़ी वीडियो रखियल ई त को माण्हू चवे थो त मां सभु कुझु पंहिंजी कुर्बानियूं घर जूं कुर्बानियूं पंहिंजूं कुर्बानियूं तव्हांजो जियालो थी करे ॾिनियूं पर तव्हां मूंखे हिकिड़ी नंढड़ी नौकिरी बि कोन ॾिनी ऐं उन ते हुनजे वक़्त जो जेको आहे सो वज़ीर आला हुनजे हितां वठी ऐं उन सां जेका हालत थो करे तौबा इस्तग़फ़ार सही त चवण जो मतिलबु आहे त जेकॾहिं इंसानु उहा सघ ॾिए थो त वरी माण्हू जेके ॻाल्हि चवनि था इहा ई ॻाल्हि जेका तव्हां कई भुट्टे साहिब जे नक्शे क़दम ते जेकॾहिं हलंदा त हुनजे आराम सां ॿुधो बाबा उन्हनि खे जेको आहे हा सही आहे यानी कि बर्दाश्त जो मादो ऐं बर्दाश्त जी सघ उन्हनि में हुई ईअं मोहतरमा में बि हुई सो ॻाल्हि ॿोल खे असां अॻिते वधाईंदासीं पर वक़्तु आहे हिते हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक जो सो वधंदासीं ब्रेक ॾांहुं ॾिसंदा रहो सिंध टीवी ढूंढोगे अगर मुल्कों मिलने के नहीं नायाब हम नायाब हम Bismillahirrahmanirrahim. Mr. Speaker, sir, I would like to thank the honorable members of this House. Indeed, I would like to thank the House for once again reposing confidence in me. This is a great honor which they have bestowed, and conscious of the responsibilities and obligations, it will be the solemn duty of myself and the democratic government to live up to the expectations and the aspirations of the people of Pakistan. Mr. Speaker, I would also like to thank you for the manner in which you have conducted the whole proceedings. This is the first time in our country's history that a no-confidence move has been made against a Prime Minister. It was a time which, for a variety of reasons, became fraught with tension. But the coolness, the calmness, the sobriety with which you held the proceedings have upheld the honor and the dignity of the House of Parliament. Mr. Speaker, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध 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 ढूंढोगे अगर मुल्कों मिलने के नहीं नायाब हम नायाब हम जी व्यूअर्स हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं समीर साहिब अॼु प्रोग्राम में मौजूदु आहे ऐं सर मोहतरमा जे हवाले सां त असांजी ॻाल्हि ॿोल हले पियो उनखे असां अॻिते जारी रखंदासीं पर सिंध जी ॿी हिकिड़ी मानाइती हस्ती सरमद सिंधी साहिबु उनजे बि अॼु वरसी जो ॾिहाड़ो आहे ऐं तव्हां यकीननि उनखे इंट्रोड्यूस करायो उन्हनि जी ज़िंदगीअ में हिकिड़ो ख़ासि किरदारु अव्हां जो रहियो सो अव्हां उन्हनि खे कीअं ॾिठो माशाल्लाह हू मां फ़नकारनि में एॾो निवड़त वारो न्याज़ निवड़त वारो फ़नकार न आहे ॾिठो वाह ऐं अॼु उनजी 20वीं वरसी आहे असां उनखे ॾाढो मिस था करियूं
त एतिरो जल्दी हू असां मां हलियो वियो। कुदरत हुन जे आवाज़ में अहिड़ी ॾात ॾिनी हुई, मां चवंदो आहियां त अहिड़ी गूंज हुई हुन जे आवाज़ में जो हू पंहिंजे आवाज़ सां सिंध जी जंग विढ़ियो। वाह, अहिड़ो फ़नकार मां पहिरियों भेरो ॾिठो जेको ॿारड़े खां वठी ॿुढड़े ताईं जो पसंदि थिए। घटि थींदो आहे इहो, हर उमिरि वारनि जो पंहिंजे पसंदि जो फ़नकार हूंदो आहे, पर सरमद सिंधी ॿार खां वेंदे ॿुढड़े ताईं जी पसंदि जो फ़नकार हो। वाह, ही 80s में ई मां तक़रीबन यूनिवर्सिटी जे दौर में 82 में मूं लिखियो हो त तुंहिंजी यादि जी वरी आवीर। सरमद सिंधी पहिरियों भेरो टीवी ते अपीयर थींदे इहो ई ॻायो हुयो त तुंहिंजी यादि जी वरी आवीर लॻी रही आहे थधिड़ी हीर। ऐं 82 में लिखियल उहो 1987 में रिकॉर्ड थियो PTV। ऐं जॾहिं हुन जी रिकॉर्डिंग पे थी, यकीन करियो त असांजो ॿियो हिकिड़ो महान वॾो फ़नकार मोहम्मद यूसुफ सिर्फ़ु गुज़रियो उन ऑडियो थिएटर मां त हिकदमि अंदरि हलियो आयो, चई हीउ केरु आहे? मूं चयो रहमान मुग़ल आहे ऐं शाइरी कंहिंजी आहे? मां चयो मुंहिंजी आहे। साईं मूंखे बि लिखी ॾियो का शाइरी। मां चयो इहो शाइरी ते न, इहो हुन जे आवाज़ ते हुन जो कशिश हुई जेका उहो हुनखे अंदरि वठी आई। हिकिड़ो हुन जी तबियतनि बि ॾाढो फ़क़ीरी हुन में शामिल हुई, मतिलबु हिकिड़ो ख़ालिस्तन सिंधी माण्हू जेको मां महसूसु कयो, हुन में ख़ुसूसियतूं तमामु घणियूं हुयूं। सरमद जीअं एशिया सब कॉन्टिनेंट में किशोर कुमार जी छाप लॻल आहे आवाज़नि ते, ईअं सिंध में अलाए केतिरा फ़नकार आहिनि जंहिं सरमद सिंधी जे नाले सां पंहिंजो नालो सरमद रखियो या उन जे अंदाज़ खे, आवाज़ त हर कंहिंजा पंहिंजा आहिनि पर उन जो अंदाज़ अपनायो। इहो घटि थींदो आहे त कंहिं फ़नकार खे, अच्छा इवन हू जॾहिं हुन जो हादसो थो थिए 27 डिसंबर ते, मां सम्झां 96 में, त पहिरियों भेरो कंहिं फ़नकार खे मीडिया एतिरी पज़ीराई ॾिनी, रेडियो टेलीविज़न, यानी 3 ॾींहं हुन ते प्रोग्राम हलंदा रहिया। ऐं घटि थियो आहे त असांजे कंहिं फ़नकार ते ईअं थियो। सही चयो, बिल्कुलु न थियो आहे। ऐं तबियतनि मुंहिंजी पोस्टिंग, मां पाकिस्तान टेलीविज़न में मुंहिंजी पोस्टिंग इस्लामाबाद में हुई या पंहिंजो कोयटा टेलीविज़न ते मां हुयुसि, मूं वटि उते इस्लामाबाद बि आयो। हुनजी ॾिसो न माण्हू जी, त मूंखे आण वारो केरु आहे, मां उन वटि ज़रूरु वञा, त इस्लामाबाद ताईं हलियो आयो, वरी कोयटा ताईं हलियो आयो, मूंखे चयईं त मां साईं जेको कुझु आहियां तव्हांजे करे आहियां। मूं चयो न ईअं न चओ, समी बलोच न हुजे हा, को ॿियो हुजे हा, तॾहिं बि सर्व सिंधी जो आवाज़ु अचिणो हो। मां इहो क्रेडिट कोन थो खणणु चाहियां, जेका ॻाल्हि तव्हां था करियो ठीकु आहे, हिकिड़ो थी वियो, ठीकु आहे, मुंहिंजे हथां आयो अची वियो। शेख अयास चयो आहे त जे राह अजल कंहिं वरिती आहे, हिन भूई कई ॿी भरती आहे। भूई ॿी भरती त करे थो, मिसाल जे तौर ते अहमद मुग़ल खे बि मां ईअं घरां वठी आयुसि ऐं हुनखे पहिरियों भेरो जॾहिं परफॉर्म करायुमि, मूं सिर्फ़ु एतिरो चयोमांसि, मां चयो यार थोरो गुनगुनाए त सही, मां तोखे ॿुधां। सही। हुन जॾहिं थोरो ईअं झुंगारियो न, मां चयो तुंहिंजो आवाज़ त सरमद सां मिले पियो, तूं अचु टीवी ते। चई न, अमड़ बि थोरो जलियो हुनजी, त न भाउ जेको आहे असांजो हिकिड़ो पहिरियों पुटु इन में राह में हलियो पियो, न हिनखे न। मां चयो मां ॻाल्हि ॿुधो, मुंहिंजे प्रोग्राम में ईंदो पोइ भली न ॻाए न ॻाए। पोइ मां हिनजो इंटरव्यू कयो, हिनखे पहिरियां 2 आइटम जेके आहिनि अहमद खे बि ॻाराया। सो फ़नकार हाणे मिसाल जे तौरु मूंखे कंहिं चैनल तां फ़ोन आई त सर अहमद मुग़ल वेठो आहे असांजे प्रोग्राम में, जेको चवे थो त मां जेको कुझु बि आहियां समी बलोच साहिब जे करे आहियां, या मुंहिंजो भाउ सरमद सिंधी हुयो त समी बलोच साहिब जे करे हुयो। सो बल्कि माण्हू चवनि था त हीउ फ़नकार न आहिनि, तव्हां छा था चओ? मूंखां कमेंट्स करता विया। त मूंखे यादि आहे उहा जवेरिया वेत हुई जंहिं इहो पुछियो मूंखां त तव्हां जा कमेंट्स छा आहिनि, भला हिन इहो कुझु चयो आहे। हा, मूं चयो जवेरिया बाबा ॻाल्हि इहा आहे त फ़नकार 2 क़िस्मनि जा हूंदा आहिनि, हिकिड़ा हूंदा आहिनि मीरासी, ॿिया हूंदा आहिनि अताई फ़नकार। मीरासी उहे जेके उन्हनि जी मीरास में ॻाइणु हूंदो आहे सिर्फ़ु, हिननि खे अलाह ताला अता कयो आहे ऐं हीअ फ़नकार आहिनि।
ग्रेट, तमामु सुठी ॻाल्हि। ऐं मां यकीन कयो हिन महिल ताईं ख़ासि करे तुंहिंजे यादि जी वरी या वीर, यकीन कयो मुंहिंजे ख़्याल में को अहिड़ो फ़नकार न हूंदो जंहिं महफ़िल में इहो कलाम न ॻायो हुजे उन ई स्टाइल में, उन ई अंदाज़ में। त इन जो मतिलबु आहे त वाक़ई अॼु बि सरमद दिलनि में ज़िंदा आहे ऐं 20 सालनि जो अरसो गुज़रण खां पोइ बि माण्हू विसारे न सघिया मां शादिया मूं सरमद खे इहो चयो त न तूं मुंहिंजे करे न आहे, मां तुंहिंजे करे सिंध में मक़बूल थियुसि, तुंहिंजी यादि जी वरी या वीर ॻाए करे तो हिकिड़े मूं जहिड़े शाइर खे मक़बूल करे छॾियोसि। वॾी ॻाल्हि आहे जो तव्हां इन ॻाल्हि खे तस्लीम कयो था, माशाअल्लाह। सो ऐं ख़ासि करे जॾहिं अहमद साहब जो मूं इंटरव्यू कयो इन हवाले सां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल थी हुई त यकीन कयो उहो त काफ़ी इमोशनल थी विया हुया ऐं रोअनि पिया, छा लाज़िम आहे उन्हनि जो भाउ आहे, भाउ जहिड़ी हस्ती। पर उन खां पोइ वॾा वॾा जेके शाइर उन्हनि जी जेका राय हूंदी आहे हमेशह सरमद जे लाइ, यकीन कयो अहिड़े क़िस्म जी राय, अहिड़े क़िस्म जो ओपिनियन मां कंहिं ॿिए फ़नकार जे लाइ न ॿुधो आहे। मां तव्हांखे ॿुधायां वॾनि शाइरनि जी राय थो ॿुधायां तव्हांखे। यकीन करियो त हू जॾहिं ॻाईंदो हो त कंडीअ न सिंगरी बबुर न पलड़ो, हाणे इन में सिंधी माण्हुनि जी ज़िंदा दिली त ॾिसो, मूंखे हैरत थींदी आहे त इन में बुख ॾुख जी ॻाल्हि आहे, पिंडी में गबड़ो बि कोन्हे, को बि नचूं था उन ते, इहा ज़िंदा दिली आहे सिंधी माण्हुनि जी। मूंखे उन धुन ते थोरो इख़्तिलाफ़ हूंदो हो सरमद सां त हीअ ख़ुशी वारी धुन हिन जी न हुजणु घुरिजे, इहा शाइरी ॾुख वारी आहे। पर उन जे लाइ असांजे हिकिड़े महान कवि जंहिंजी शाइरी शेख अयाज़ जी शाइरी हुई, शेख अयाज़ खां जॾहिं मां कमिट्स वठणु वियुसि सरमद सिंधी ते त हुनजे लाॾाणे खां पोइ हुनजा लफ़्ज़ त ॿुधो छा थो ॻाल्हाए, चए थो त सरमद सिंधी जॾहिं कंडीअ न सिंगरी ॻाईंदो हो त मुंहिंजी लूई लूई कांडारजी वेंदी। मां चयो शेख अयाज़ जंहिं एॾो वॾो असांजो सिंध जो महान कवि उहो चवे थो त मुंहिंजी लूई लूई कांडारजी वेंदी हुई हुनजे ॻाइण ते, ऐं चवंदो त भली मथे बि ख़बर पवे त धरतीअ जे उपग्रह ते अहिड़ा आवाज़ बि आहिनि। वॾी ॻाल्हि आहे, तमामु सुठी ॻाल्हि। ऐं मसला हिन महिल बि जॾहिं मां कंहिं स्टेज ते जॾहिं कंहिं प्रोग्राम में ॿुधंदा आहियो सरमद सिंधीअ जो को कलाम ऐं को आर्टिस्ट हुनखे ट्रिब्यूट पेश कंदो आहे त अव्हांखे कीअं लॻंदो आहे? छा करे लाज़िम आहे त तव्हांजो बि हिकिड़ो किरदारु त पंहिंजे जाइ ते आहे, उनखे तव्हां कॾहिं बि सरमद खां अलॻि नथा करे सघो त भई सरमद कोन्हे, बल्कि ताज़ो मां हिकिड़े नाज़माबाद गर्ल्स कॉलेज में हिकिड़ो सकाफ़ती ॾींहुं मल्हायूं त मूंखे चीफ गेस्ट करे हुननि घुरायो। उते जॾहिं इन ते टेबलो पेश कयो वियो त जीअं सिंध वारा जीअनि, त मूंखे जॾहिं तक़रीर लाइ घुरायो वियो त मां चयो मूंखे तमामु घणी ख़ुशी थी आहे त इहो जेको दुनिया में ॻायो थो वञे हिनखे, इन फ़नकार खे आणण वारो मां आहियां, इन फ़नकार खे इंट्रोड्यूस करण वारो मां आहियां, इन करे मूंखे ॾाढी ख़ुशी थी थिए। ईअं ई सरमद सिंधी खे जॾहिं यादि कयो थो वञे या जॾहिं किथे उनजी ॻायल शाइरी ॻाई थी वञे तॾहिं मूंखे ख़ुशी थींदी आहे त इहो फ़नकार समी बलोच जेको आहे सो उनजी। ठीकु, अच्छा इहा त हिकिड़ी इंडस्ट्री जी ॻाल्हि थी वई त तव्हां सां उन्हनि जो कीअं रिश्तो हुयो। ओवरऑल जेकॾहिं ॾिसजे आम माण्हुनि सां, पंहिंजे परिस्तारनि सां, उन्हनि सां कीअं उनजो बिहेवियर रवैयो हूंदो? हा, हुनजो जीअं मां ॿुधायो अहिड़ी न्याज़ निवड़त वारो फ़नकार मूं ॾिठो। मूंखे अक्सर चवंदो हो त साईं मूंसां हाले छो फ़नकार जेलिसी था कनि, मां नथो कयां, मां मञा थो त मूंखे कुझु कोन थो अचे, मूंखे मौसीक़ी जी तालीम कान्हे, हा मां सिखिया न आहे वरिती म्यूज़िक जी, मां त बसि हिकिड़ो माण्हू पसंदि था कनि अची स्टेज ते उन मुज़ाहिरो फ़न जो करे हलियो थो वञा, पोइ बि माण्हू मूंसां, यानी हू कंहिंसां साड़ हसद करण वारो न हुयो। ऐं ज़ाती ज़िंदगीअ मां तव्हांखे ॿुधायां छा माण्हू हुयो त हुन पहिरियों पंहिंजी अमड़ खे हज करायो, माशाअल्लाह, पंहिंजी भेनरुनि खे परणायो ऐं पंहिंजी अमड़ जे चवण ते उन असांजी भेण सां हुन शादी कई जंहिंखे हुनजी अमड़ क़ुर शरीफ़ जो दर्स ॾिनी हुई। यानी एॾो फर्माबरदार, एॾो फर्माबरदार, जीअं हुनखे अमड़ चयो तीअं हुन कयो। ऐं माण्हुनि सां जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त हुनजो एॾी हेठाई, हुन में एॾी निमाणाई जो मूंखे नज़र न आई अॻिते। सही, ऐं जॾहिं तव्हांखे या इवन जॾहिं ख़बर पई त अॼु 27 दिसंबर जो स्या ॾींहुं हुयो जॾहिं सरमद साहिबु हिन दुनिया मां लाॾाणो करे वियो, हिन दुनिया मां हलियो वियो, छा कैफ़ियत हुई, छा अहसासु हुयो हुन वक़्तु? बसि हिकिड़ो कैफ़ियत, अजीब कैफ़ियत हुई, ज़ाहिरा हिकिड़ो रोअण आयो पे, रुनासी बि, ऐं उन हादसे में जेका सरमद जी जो जुदा थियणो हो असां, उन में अॼु बि मां चवां थो वरी बि असां सिंधी माण्हुनि जी उहा अणॼाणाई, उहा बेहिसी,
उहा शामिल हुई। ठटे में हादसो थो थिए ऐं हुनजी ब्लीडिंग करे हुनजी जेका ज़िंदगी थी वञे, रस्ते में कंहिं बि डॉक्टर वटि हुनखे वठी वञनि हा त हुनजी ब्लीडिंग रुकिजी वञे हा, हुनजी ज़िंदगी मिली वञे। बची पे इन खां बि ख़तरनाक हादसो हुनजो अॻु में थियो जंहिंमें हुनजो फ्रैक्चर, टंगूं भॼी पियूं या हुन में त उन मां बची वियो। हीउ त हिकिड़ो नंढिड़ो हादसो, पर ठीकु आहे, कुदरत जो हूंदो आहे कानून, हुनजो पंहिंजो वक़्तु हूंदो आहे हर इंसान जो, उन इंसान टारे नथो सघे। पर डिसंबर अहिड़ो महीनो आहे जंहिंजे लाइ मां अक्सर ॾिसंदो आहियां त असांजा हाणे ताज़ो असांजो दोस्त सईद मेमून तमामु सुठो शाइर हो, उहो इवन शेख हयास डिसंबर में, बेनज़ीर डिसंबर में। ॾिसो इन करे ॾाढो ख़ौफ़ थींदो आहे त डिसंबर हेल ख़्यालु कजां असांजे माण्हुनि जी। सही, उर्दू वारा अक्सर चवंदा आहिनि त दिसंबर बरसे बिना चला जाए ये उसकी आदत नहीं। उहा ई ॻाल्हि आहे त हमेशह अखियुनि में नीर ॾेई, लुड़क ॾेई ही दिसंबर वेंदो आहे। बहरहाल सरमद जी ज़िंदगी त असां ॻाल्हायो, ईअं मोहतरमा जी ज़िंदगी बि असांजे लाइ हिकिड़ी आइडियल ज़िंदगी आहे ऐं शख़्सियतूं ख़ासि करे पाकिस्तान में एतिरियूं रहियूं आहिनि ऐं तक़रीबन दिसंबर में ई असांखे विछड़ियूं आहिनि ऐं उन सभिनी शख़्सियतुनि जी ज़िंदगी जे पोयां यकीनन हर इंसान जी ज़िंदगी में ख़ुशियूं बि अचनि थियूं, तकलीफ़ूं बि अचनि थियूं, पर उन जे बावजूदि कंहिं ॿिए जे लाइ कुझु करणु, इहो मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। ईअं ई मोहतरमा जी ज़िंदगी ऐं जॾहिं जलावतनी वारो दौरु हुयो, जेकॾहिं उनखे हिते कुझु बयानु करणु चाहियो त छा कैफ़ियत हुई, छा हालतूं हुयूं उन्हनि जे लाइ ऐं उन्हनि जी ज़िंदगी केतिरनि मुश्किलातुनि में हुई, उनजे बावजूदि वरी आवाम जे लाइ सोचणु। सो इन किरदार खे मां हिते कीअं वाज़े करणु चाहींदो? ॾिसो, जीअं माण्हू को जेल में हूंदो आहे या कंहिं ॿार खे पंहिंजी माउ खां छिने धार कयो वञे, उहा कैफ़ियत हुई असांजी बेनज़ीर जी, जो हुनखे धरतीअ खां धार कयो वियो त माना माउ खां धार कयो वियो न। ऐं उन सॼे अरसे में हुन भोॻियो जेके तकलीफ़ूं ॾिठियूं, जेको कुझु थियो, उहो सिर्फ़ु इन करे, पर हुनजे ज़हन में हिकिड़ो टारगेट हुयो, पंहिंजे मुल्क लाइ कुझु करण जी हुन वटि सोच हुई। ऐं बिल्कुलु ईअं ई असांजे फ़नकारनि में बि, सरमद सिंधी में बि उहा ई सोच हुई जो हुन पंहिंजी ज़िंदगी सिंध खे अर्पे छॾी हुई। वाह, त ही उहे शख़्सियतूं आहिनि जिन खे सदियुनि ताईं विसारे नथो सघे। सही चयो आहे। ऐं ख़ासि करे जेकॾहिं मोहतरमा जी व्यूवर्स मां ॻाल्हि कयां त सिर्फ़ु अवाम जे लाइ न, पर पंहिंजी ज़ाती ज़िंदगी जेका इंसान जी थिए थी, ऐं कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त ॿाहिरि जी ज़िंदगी में असां एतिरो मगन थी वेंदा आहियूं जो ज़ाती ज़िंदगी खे विसारे वेंदा आहियूं, पर ॿाहिरि जी ज़िंदगी सां गॾोगॾु वरी ज़ाती ज़िंदगी में पंहिंजे ॿारनि खे उहा कीअं तालीम ॾींदी हुई, उन्हनि खे क़ुर पाक जो दर्स ॾियणु, उन्हनि खे ॿी सिख्या ॾियणी आहे। हिकिड़ी माउ जी जेका ज़िमेदारी आहे, उन ज़िमेदारी खे निभाइणु, इहो बि माशाल्लाह हिकिड़ो वॾो कमु आहे। सो अव्हां खे ॾेखारींदासीं त घर में उहे पंहिंजे ॿारनि सां कीअं हूंदियूं हुयूं, उनजी रहणी कहणी कीअं हुई, ॿारनि खे कीअं तालीम ॾींदियूं हुयूं। सो उन खां पोइ वरी अव्हां सां मिलूं था। Ball, how do you spell ball? Okay, so balloon. Think of ball and oon. You have to learn school again. Yeah, turns, okay, to match the pictures. Draw lines to match the words and the pictures. Will you do that? Yes. I'd like all of you to do 2 more pages today, and then you're supposed to show it to me. When we come back, I did 2 Yes. pages here. This and this. I did the same as her. Okay. Mama, That's good. You already gave 2 to Bilal. Except Mama, me and Asifa sharing the book, right? So only I There's a third book? There's no third book. You will have to. Okay, then I'll do the Ish book with her. Which is book? Her phonics book. Oh, phonics. Phonics book. Level D. No, not level D. I The thought level D that is the is one one. from school. They're from school? Yeah. Where are you all going now? Trocadero. Trocadero? So should I let you all go? Yeah. Yep. That's fine. And this one Because last time I won 463 tickets. Oh Because my and I goodness. won. Did And I you? shared them with Asifa. Really? And I won the spider one. Yeah, that was 10 tickets I got. And this way, please. Thank you. So where are you going, darling? Trocadero. With whom? Uncle Zach. He's here. Okay. You'll be good? Yep. You'll listen to him? Yep. Will you ask him to take you to Madame Tussauds also? Yes. When? When do you want to go? Tomorrow? Or tomorrow you want to spend with me? And The you can go on after. Thursday. Yeah. Is your Mr. Oleg coming in the morning or the evening? He's coming at 2 o'clock. He's coming at 2 o'clock. Mama. So should we get up early in the Mama. morning and go? Mama, Yes? I thought on Thursday we're going to Alton House.
On Thursday or Friday? I thought it was Thursday. You have to stay. Okay, yeah, Friday because we have to stay there for 3 days. Yes. And Sunday. Yes. That will be nice, won't it? Okay. Which one is this daughter? Yeah. Is it this one here I next haven't to got me? mischief yet. I haven't got it. Okay, it's this one. Ah. Okay. Atiba's hands are so small, her face is so small. She's so Who cute. gives the nicest hugs Yeah. and Very hugs? naughty and studying. Very naughty and Just move my studying. son. Just let me see your sister. Let me just see your sister. That's good. That's good. I've seen you. That's a beautiful shot. Asifi, Mm-hmm. you're going to be a good girl? Yep. Finish your Q1s tomorrow? I finished it first today. You finished it first today? Mm-hmm. I mean, How many minutes? Mama, I don't know. 11 minutes. 11? Because last time I got a bit. Something good. I'm good to Chukdero. Okay, you can go to Trocadero. Can you kiss it first? If you know, today finished same minutes except different seconds. She finished 54. Mama means she finished same time except different seconds. She finished 54 seconds. ढूंढोगे अगर मुल्कों मुल्कों मिलने के नहीं नायाब हम नायाब हम नायाब हम मुझे सिंध के सलाम सलाम सिंध 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 ढूंढोगे अगर मुल्कों मुल्कों मिलने के नहीं नायाब हम नायाब हम नायाब हम जी व्यूवर्स अगेन वेलकम अमा ॾिसो पिया मुंहिंजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध टीवीअ ते हिन महिल असांजी जेका गुफ़्तगू हले पई कचहरी हले पई उमेद आहे तव्हांखे पसंदि में अची रही हूंदी ऐं कोशिशि बि कजो त जेकॾहिं का ॻाल्हि वणे थी दिलि सां लॻे थी त पोइ उन ते सोचो ऐं सोचण खां पोइ वरी जेकॾहिं ज़िंदगीअ में शामिलु करे सघो था त इन खां वॾी ॻाल्हि का थी नथी सघे छा करे जो शख़्सियत ते प्रोग्राम करणु या कंहिं बि शख़्सियत ते ॻाल्हाइण जो असुलु मक़सदु इहो हूंदो आहे त उन इंसान जी ज़िंदगी जी ख़बर मूंखे पए ऐं उन इंसान पंहिंजी ज़िंदगी में छा सोचियो छा कयो ऐं अवाम जे लाइ माण्हुनि जे लाइ जेकॾहिं हिकिड़ी अहिड़ी शख़्सियत आहे जंहिंजो तालुक़ु जंहिंजो वास्तो अवाम सां आहे त उहो अवाम जे लाइ छा थो करे मुंहिंजे ख़्याल में त उहे सभई किरदार उहे सभई ॻाल्हियूं वाज़े करणु ऐं साम्हूं आणणु असांजी ज़िमेदारी आहे असां पंहिंजी ज़िमेदारी खे कोशिशि कंदा आहियूं त निभायूं पर तव्हां उन शइ खे केतिरो पंहिंजी ज़िंदगीअ में शामिलु कयो था केतिरो उन शइ मां सम्झण जी कोशिशि कयो था इहो यकीनन अव्हां ते डिपेंड करे थो ख़ैर कोशिशि कंदासीं त अञा मिशन ई विजन बाक़ी आहे मोहतरमा जो उन ते असां ॻाल्हायूं पर सरमद सिंधी साहिब जे हवाले सां बि असांजी ॻाल्हि ॿोल हले पई सो उनखे असां अॻिते वधाइणु चाहींदासीं समी साहिबु उन्हनि सां गुज़ारियल कुझु ख़ूबसूरत यादूं जेके अॼु बि ज़हन जे कुंडुनि में किथे महफ़ूज़ आहिनि शेयर करणु चाहींदो हाँ ॾिसो शादिया असांखे त यादि आहे पंहिंजे ख़ैरपुर वारो उहो दौरु जॾहिं सरमद सिंधी टेक्निकल कॉलेज में पढ़ंदो हुयो ऐं पोइ उते बि हू महफ़िलुनि में दोस्तनि जे ईअं ॻाईंदो हुओ ॿुधाईंदो हुयो ऐं मां जॾहिं पाकिस्तान टेलीविज़न जॉइन कयो त असांजो हिकिड़ो ॿियो दोस्त उहो बि गॾु यूनिवर्सिटी में पढ़ियो आहे कौसर बोडो साहब ऐं हुन मूंखे हिकिड़े ॾींहुं ॿुधायो त सरमद सिंधी रहमान मुग़ल जेको आहे उहो तव्हांजी हिकिड़ी शाइरी थो ॻाए तुंहिंजी यादि जी वरी आवी अच्छा मूंखे ख़बर न आहे उहो नाले खे असां त वाक़ुफ़ु हुयुसि पर मूंखे ख़बर न आहे त मुंहिंजी शाइरी ॻाए थो चई न न उनखे मां कॾहिं मोकिलींदुसि तव्हां वटि ऐं तव्हां उनखे ॿुधो ऐं हाणे तुंहिंजी यादि जी वरी आहे वीर इन खां अॻु में मंज़ूर सखेराणी ने ॻायो अच्छा पर उहा धुन ॿी हुई ॾिसो न कुदरत जे तरफ़ां हिकिड़ो लिखियलु हूंदी आहे त उहो कंहिंजे हुन में अचे पई त पोइ कौसर बोडे साहब ई वरी हिनखे सरमद रहमान मुग़ल खे मूं वटि मोकिलियो हुओ ऐं जॾहिं मूं वटि आयो ऐं ॿुधाई त पोइ उन में 3 शयूं मूं उन वक़्तु हुनजी रिकॉर्ड कयूं हिकिड़ो लोकगीत हुयो नामालूम लोकगीत असांजे लोक माण्हुनि अलाए कहिड़नि लिखिया लोली उहो लोकगीत हुयो ॿियो शेख अयाज़ जी वाई हुई राति आई वई तूं न आहे कई ऐं टियों ई मुंहिंजी शाइरी हुई तुंहिंजी यादि जी वरी आहे वीर लॻी रही आहे थधिड़ी हीर हीअ किथे स्टेज ते बि हुनजी रिकॉर्डेड आहे त रहमान मुग़ल चयो त दोस्तो तुंहिंजी यादि जी वरी आहे वीर जंहिंजे करे मां मक़बूल थियुसि हिकिड़ो फ़नकार हुनखे ऑन थो करे कहिड़े नमूने सां त हाणे उहो दौरु असांजो ख़ैरपुर वारो ख़ैरपुर खां पोइ कराची वारो
रहमान मुगल खे जेको आहे सो सरमद सिंधी मां चवंदुसि त इन हवाले सां बि थियो त हू ज़ाहिद शेख साहिब जा असांजा नौजवान शाइर उन जी क़ौमी शाइरी ॻाईंदो हुयो घणो, हाणे क़ौमी शाइरी जे करे सरमद सिंधी हुनजो नालो पइजी वियो। माशाल्लाह। रहमान मुगल मां हू सरमद सिंधी हुनजो नालो थियो ऐं मक़बूल सरमद सिंधी जे नाले सां थियो। इवन जॾहिं हुनजो लाॾाणो थियो उन खां पोइ हुनजी यादि में मूं प्रोग्राम कयो त उन में बि सरमद सिंधी जी यादि में मूं इहो लिखियो वाह। त काफ़ी माण्हुनि चयो पिए टीवी ते बि त हू त रहमान मुगल जे नाले सां तव्हां वटि इंट्रोड्यूस थियो, मां चयो भली थिए पर हुन नालो त मक़बूल सरमद सिंधी हो न। हाणे आवाम जहिड़े नाले सां सुञाणींदो लाज़िम आहे त पोइ उन ई शइ खे माण्हू अॻिते आणींदो। हा उन ऐं हुन पंहिंजे ख़ासि तौर ते ख़ानदान में तव्हांखे मां ॿुधायां हू त पंहिंजे ॻोठ जे ग़रीब माण्हुनि जी मदद कंदो। वाह। घटि माण्हू में आहे त केतिरियूं फैमिलीज़ हुयूं जिन जी ही हेल्प कंदो, यानी फ़नकार मक़बूल फ़नकार थी वियो, अलाह ताला हिन खे घणो कुझु ॾिनो, मतिलबु इज़त मान नालो शोहरत सभु शइ मिली वई। केतिरनि फैमिलियुनि जा ॿार हिन जे ख़र्च ते पढ़ंदा। वाह, इन खां वॾो कमु त को नथो थी सघे। ॾिसो असांजे सिंध जे फ़नकारनि में हिकिड़ी मिसाल जे तौर मां तव्हांखे ॿुधायां त असांजी थर जी फ़नकार आहे, वॾो नालो आहे माई भागी। माई भागी छा कंदी, जंहिं ॾींहुं को मुसाफ़िर उन्हनि वटि अची मानी न खाईंदो उन ॾींहुं पाण मानी न खाईंदी। यानी एतिरी महिमान नवाज़ी असांजे माण्हुनि में, असांजे निज जेके ख़ालिस्तन सिंधी माण्हू आहिनि उन्हनि में तव्हां ॾिसो उन्हनि जी हाणे बिल्कुलु ईअं ई को ॿिया फ़नकार ग़रीब फ़नकार उहे हूंदा या जेके हुनजे घर जे वेझो सरमद जे घर जे वेझो जेकी फैमिलीज़ हुयूं उन्हनि काफ़ी माण्हुनि जी मदद कंदो। वाह। हाणे इहा ख़ुशूसियत आहे न असांजे माण्हुनि जी। बिल्कुलु सही। ऐं यकीनन अॼु उहे ॿार जेकॾहिं ॾिसंदा हूंदा या उनजो नालो किथे ॿुधंदा हूंदा या कलाम ॿुधंदा हूंदा त उन्हनि अजीब हिकिड़ी ख़ुशी हूंदी जंहिंखे शायदि हू बयान बि न करे सघंदा हुआ त उन्हनि जे करे उनखे तालीम मिली, उनजी ज़िंदगी गुज़रंदी हुई, हिकिड़ो सुठो टाइम। हा सुठो। सही। अलाह करे इहो जज़्बो सभिनी में अचे ऐं इहा ॻाल्हि वापसि अची वञे त ॻाल्हियूं हिते वेही कयूं था, पर जेकॾहिं ज़िंदगी खां माण्हू सिखनि था त अञा वधीक सुठी ॻाल्हि आहे। सो ख़ैर काफ़ी टाइम खां असां ज़िक्र पिया कयूं त तुंहिंजे यादि जी वरी आहे वीर, छो न भला सरमद जे आवाज़ में ॿुधी वठूं। वाह। सो व्यूवर्स खे बि असां ॿुधाईंदासीं ऐं हिते वेही असां बि ऑन एयर उन शइ खे ॾिसंदासीं बि ऐं ॿुधंदासीं बि। सो मां चाहींदसि हुन कलाम न ॿुधूं। लगी रही थधड़ी रहो, लगी रही थधड़ी। लगी रही थधड़ी रहो, लगी रही थधड़ी।
उभरी पवंदो चाह जो चंद्र बि उभरी पवंदो तोखे सारो आहे शरीर तोखे सारो आहे शरीर तुंहिंजे याद जी वरी आवीर लगी रही आ थधड़ी रहो लगी रही आ थधड़ी वाह तुंहिंजे याद जी वरी अबीर ऐं समी साहिबा महसूस पियो कयो त जॾहिं मां हीउ वीडियो ॾिठो पिए त तव्हांजूं अखियूं बि आलियूं महसूस थियूं ऐं ईअं लॻो ॼण वाक़ई अव्हां उन दर्द खे उन पीड़ा खे हिन महिल महसूस पिया कयो ॾिसो इहे फ़नकार हुजे या सियासी का शख़्सियत हुजे मसलन सरमद जे नाव कयां थो मुंहिंजी इहा शाइरी हुन ॻाई हुई त तूं जो वएं हुन पार वाह तूं जो वएं हुन पार सार बि अहिड़ी सार साह मुंझे थो साईं हाणे उहा सार बि अहिड़ी सार आहे जंहिंमें साह मुंझे थो साईं इहे शख़्सियतूं ॾिसो केरु बि हुजे मिसाल जे तौरु बेनज़ीर हिकिड़ी वॾी शख़्सियत हुई मां जियालो न आहियां जियाला पेट भरण वारा आहिनि असीं उन ट्रिब्यूट था ॾियूं उन शख़्सियत खे जंहिंजो जेका बाकिरदार ऐं जेको हुनजो हुयो ईअं ई असांजी फ़नकारनि में शख़्सियत सरमद सिंधी असीं उनखे सलाम था करियूं त हुनजो जज़्बो हू जीअं मूं शुरू में ॻाल्हि कई त हू पंहिंजे आवाज़ सां सिंध जी जंग विड़ियो असां माण्हुनि खे त उहो केस विड़ियो सिंध जो असां माण्हुनि खे त केस पेश करण बि कोन थो अचे अव्हां ॾाढी सुठी ॻाल्हि कई जेके अव्हां सिटूं पढ़ियूं यकीनन मोहतरमा जे लाइ परफेक्ट हुयूं सरमद जे लाइ हाणे उनजे पोयां शादी उनजे पोयां मां इहो ज़िक्र कंदुसि त असांजे अचण वारनि जो छा आहे मिसाल तौरु त अव्हां ॿुधायो भला छा चइजे उन ॿार खे जेको चाचो सॾे थो सिंध जे गद्दार खे तमामु सुठी ॻाल्हि कई ख़ैर समी साहिब छा करे जो वक़्तु वॾो ज़ालिम आहे पंहिंजी पुॼाणीअ ते पहुतो अञा यकीनन मुंहिंजे ज़हन में बि इलाही ॻाल्हियूं आहिनि तव्हांजे ज़हन में बि इलाही ॻाल्हियूं आहिनि सो वॾी महिरबानी अव्हां क़ीमती वक़्तु ॾिनो ॾाढी सुठी कचहरी थी ऐं इलाही कुझु सिखण जे लाइ बि मिलियो ऐं यकीनन ॿिन्ही शख़्सियतुनि ते जेका असांजी ॻाल्हि ॿोल थी उहा लाजवाब हुई सो मां चाहींदसि आख़िर में हिकिड़ो मुख़्तसिर पैगाम ऐं उनखां पोइ असां व्यूवर्स खां इजाज़त वठंदासीं मोहतरमा जी हिकिड़ी स्पीच आहे जेका मां ॾेखारणु चाहींदसि सो मुख़्तसिर पैगाम सिंधी माण्हुनि लाइ इहो आहे त हींअर सिंध जी तालीम तबाह थी चुकी आहे सिंध जी सिहत रस्ता तबाह थी चुका आहिनि सिंधी माण्हुनि खे रुगो MA MPhil PhD नाहे करणी हुननि खे शऊरी तालीम हासिलु करणी आहे मां इहा ई ॻाल्हि कंदुसि त सिंधी माण्हू शऊरी तालीम हासिलु करे ॿियो सिंधी माण्हू सूफ़ी शहीद शाह नायत जिन कौल ते अमल करे त मां सूफ़ी आहियां ऐं मुंहिंजे मज़हब में नफ़रत ऐं तासुब हराम वाह तमामु सुठी ॻाल्हि वॾी महिरबानी जी व्यूवर्स उमेदु आहे त अॼोको प्रोग्राम अव्हां सभिनी खे तमामु घणो पसंदि आयो हूंदो हीउ प्रोग्राम पंहिंजे पुॼाणी ते पहुतो आख़िर में मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद जी स्पीच आहे जेका असां चाहींदासीं त अव्हां सभई ॿुधो जेका पेशावर में मोहतरमा कई हुई स्पीच सो इजाज़त वठंदसि इनशाला सुभाणे हिकु नए प्रोग्राम सां गॾु अव्हांजी ख़िदमत में हाज़िर ख़िदमत थींदासीं तेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़ बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम मेरे पेशावर के गयूर भाइयों और बहनों मुझे फख्र है कि एक बार फिर पख्तून कौम के शानदार जलसे से मैं मुखातिब हूँ आपकी बहादुरी आपकी गैरत और आपकी मेहमान नवाजी सारे पाकिस्तान के लिए बाअसे फख्र है और पेशावर आने पर मुझे बहुत खुशी होती है क्योंकि ये पेशावर कमर अब्बास जैसे दलेर कारकुनों का शहर है जिसने तशद्दुद कबूल किए
और पीपल्स पार्टी के परचम को बुलंद रखें। मुझे इस पेशावर पर फख्र है जिसने कभी भी मुझे मायूस नहीं किया। अगर मैं जियाउल हक के दौर में आई या जूनेजो के दौर में आई या जतोई के दौर में आई या नवाज शरीफ के दौर में आई, पेशावर के बहादुर भाइयों ने अपने बहन को कभी भी मायूस नहीं किया और कभी भी मायूस नहीं करेंगे। ढूंढोगे अगर मुल्कों मिलने के नहीं, नायाब हम, नायाब हम, नायाब हम। सुबह सुबह जो पखी अखेर माउडरे थो, हरी नारी रबखे संभाले निकरे थो। इन सरजमीन सिंध ते जिए से जो घरे